तकर कीअं सुई जसीर न घेड़े सोणी, हेत हयाती ॾींहड़ा हॾे तां न हुई, चुकी तंहिं चरी कयसि जो ॾिनसि उन ॾुही, सोणी खे सैयद चए विधो कुर्ब कुही, हुए हूंद मुई पर ॿुड़ी जा ॿीणा थिया। दोस्तों, जिए लतीफ़ साईं जी धरती, जिए लतीफ़ साईं जी ॿोली ऐं जिए सॼी आलम इंसानियत। असां तव्हां सां हिकु दफ़ो वरी हिकु नए सेशन में हिकु नए मौज़ू ते गॾु थिया आहियूं ऐं मौज़ू तव्हांखे ख़बर आहे असांजो जदीद अदबी तनक़ीदी रुझान लाड़ा ऐं नज़रिया, जंहिंजो साख़्तियात तमामु अहम मौज़ू आहे, जंहिंजे बुनियाद ते पोइ काफ़ी शयूं अॻिते वधियूं उसरियूं ऐं उन्हनि खां ॿियनि कॉन्सेप्टनि ॿियनि मौज़ूअनि ऐं कुझु शयूं खयूं, कुझु शयूं उन्हनि में एड कयूं, अॻिते हली करे पोइ पोस्ट स्ट्रक्चरलिज़म साख़्तियात ॼाणा अची वियो, या उन खां पोइ मार्क्सिज़म, पोस्ट फेमिनिज़म, पोस्ट कम्युनिज़म, पोस्ट मॉडर्निज़म, इलाही अहिड़े क़िस्म जा तस्वुर आया जेके फ़िक्री तौर ते असां तव्हां सभिनी जे लाइ अहम मौज़ू रहिया आहिनि, जंहिंजे करे असां अॼु इल्म जो तजियो उन फ़लसफ़े, उन लाड़े, उन रुझान जे हवाले सां करे रहिया आहियूं। उन मौज़ू खे खणी असां तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। असांजे अॼु मोज़िज़ महिमान, असां जेका स्पीकर साहिबा आहिनि, उहे तव्हां सभिनी जी ॼातल सुञातल लेखिका ऐं प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर कराची यूनिवर्सिटी में सिंधी डिपार्टमेंट जी, उहा आहे अदी असांजी डॉक्टर साजिदा परवीन। डॉक्टर साजिदा परवीन जो कमु तव्हां सभिनी जे आॾो आहे, जदीद अदबी लाड़नि जे हवाले सां हिकिड़ो किताबु छपियल आहे, ॿियो मैडम साहिबा जो किताबु जेको आहे रोमेंटिक पोइट्री जे हवाले सां छपियल आहे, जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं विलियम वर्ड्सवर्थ जे हवाले सां आहे, साईं जीएम सेठ जो अदबी ख़िदमतुनि जे हवाले सां किताबु छपियल आहे। उन खां सवाइ हूअ ॻाल्हाईंदी रही आहे मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस में, मुख़्तलिफ़ अदबी सेमिनारनि में, सिंध में या सिंध खां ॿाहिरि मुख़्तलिफ़ जायुनि ते उन्हनि जेका पंहिंजा प्रेज़ेंटेशन पेपर प्रेज़ेंट कया आहिनि, पब्लिकेशन्स बि सुठा जर्नल सुठनि में आहिनि। हू ॾाढी कमिटेड हिकिड़ी लेखिका आहे, अदब सां सुठो वास्तो आहे ऐं वधीक तारीफ़ असां कोन कराईंदासीं, तव्हां पाण ॿुधंदव मैडम खे त यकीननि तव्हांखे महसूसु थींदो त असां हिकु सुठे स्पीकर खां कुझु सिखी ऐं ॿुधी रहिया आहियूं। मैडम डॉक्टर साजिदा परवीन साहिबा खे वेलकम, भलीकार चऊं था असां वटि। असांजा लिसनर वेट पिया कनि तव्हांजे लाइ त असां साख़्तियात ऐं ॿिनि हवालनि सां अदबी लाड़नि जे हवाले सां कुझु सिखण जी हिकिड़ी शुरूआति कई आहे, जेकी कल्ह असांजो नैरेटोलॉजी ते प्रोग्राम थियो, जंहिंजो महिमान डॉक्टर फ़ारूक नदीम हुयो। अॼु तव्हां महिमान आहियो, तव्हां खां काफ़ी ॻाल्हियूं असां सिखंदासीं, तव्हांखे असां भलीकार चऊं था। मैडम, महिरबानी। तव्हां शुरूआति में पंहिंजे हवाले सां कुझु चवणु चाहियो त पोइ असां मौज़ू ते अचूं। न, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो तव्हां जेको तारीफ़ करायो आहे उहो काफ़ी आहे, पाण जी मौज़ू ते अचूं था। जी 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 मैडम, शुरू कजे। शुरूआति तव्हां ॿुधायो त साख़्तियात छा आहे, उनजे पुठियां अवामिल्स कहिड़ा आहिनि। ज़ाहिर आहे तव्हां सुठे नमूने सां उनखे वधीक डिफाइन करे सघंदव ऐं असां ऑडियंस खां बि कुझु सुवाल वठंदासीं जेके असांखे ॿुधनि पिया, जेके असांखे गौर सां ॾिसनि पिया। ज़ाहिर आहे उन्हनि जो इनपुट हिकिड़ो फीडबैक हूंदो, असां उन्हनि खे वेलकम कयूं था, भलीकार चऊं था जेके असांखे ॾिसनि था हिन महिल। जी मैडम, माइक तव्हांजे हवाले आहे। जी, महिरबानी अदा तव्हांजी, तव्हां मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो। हाणे बुनियादी तरह सां 20वीं सदी जेकी आहे उहा जदीद अदबी तहरीकुनि जे हवाले सां निहायत अहम आहे। 20वीं सदीअ में केतिरियूं ई जदीद अदबी तहरीकूं वजूद में आयूं। बिल्कुलु अहिड़ी तरह सां लसानियात जी दुनिया में बि तमामु वॾा इनकलाब बर्पा थिया। मां सम्झां थी त इहो चवणु ग़लति न थींदो त लसानियात जो जेको शोबो आहे उहो बिल्कुलु अलॻि थी वियो, असां उनखे अदब खां अलॻि करे छॾियोसीं ऐं उहो हिकिड़ो स्पेशल उनजी फील्ड ई अलॻि थी वई। ऐं लसानियात में बि वरी उन जा जेके मुख़्तलिफ़ शोबा आहिनि उहे बि बाक़ाइदा हिकु अलॻि ब्रांच तौरु सुञाता वञनि था। मसलन जीअं सर्फियात आहे, सोतियात आहे, नहवियात आहे, मानवियात आहे ऐं अहिड़े तरीक़े सां तारीख़ी लसानियात आहे। त इहे सभई जेके शोबा आहिनि उहे 20वीं सदीअ में बिल्कुलु बाक़ाइदा लसानियात हिकिड़ो अलॻि इल्मु असांजे साम्हूं उभरी अचे थो बणिजी ऐं उन जा फर्दर वरी अलॻि अलॻि शोबा थियनि था। हाणे साख़्तियात जंहिं ते अॼु असां तबसरो कंदासीं, बुनियादी तरह सां इहा लसानी तहरीक आहे, अदब जी लसानी तहरीक आहे। हाणे इन जो जेको बुनियादु आहे उहो 20वीं सदीअ में पियो आहे। इन जो बुनियादु विझंदड़ स्विस मशहूर माहिर लसानियात आहे जंहिंजो नालो आहे फर्डिनंद डी सॉसियर। उनखे असां लसानियात जो अबो बि चऊं था।
हाणे लसानी तहरीकुनि में सिर्फ़ु साख़्तियात तहरीक शामिल कोन्हे का, बल्कि ॿियूं बि काफ़ी सारी तहरीकूं आहिनि। जीअं साख़्तियात खां पोइ उन जे रद में जेका तहरीक आई साख़्तियात पुॼाणा, ऐं उन खां पोइ भञ-घड़, ऐं अहिड़े तरीक़े सां ॿिया बि काफ़ी नज़रिया जेके आहिनि उहे इन फ़िक्र में ॻणाए सघिजनि था। इन्हनि लसानियात जेकी आहे उन जे हवाले, अच्छा हिकिड़ी ॿी शइ मां ते थोरी क्लियर कंदी हलां त 21वीं सदीअ जो जेको सभ खां मशहूरु नज़रियो आहे या जेका तहरीक आहे जंहिंजो हर कंहिं वटि चर्चो आहे, ख़ासि तौर सां अदबी दुनिया में उनखे हिन वक़्तु तमामु घणो बहस हेठि आणियो वञे थो, उहो आहे पोस्ट मॉडर्निज़म या जदीदियत पुॼाणा। हाणे जदीदियत पुॼाणा जेका तहरीक आहे उनखे बुनियाद फ़राहम कंदड़ बि ही तहरीकूं आहिनि, साख़्तियात पुॼाणा ऐं भञ-घड़। ईअं सम्झो त ही पिलर्स आहिनि। पोस्ट मॉडर्निज़म थ्योरी या जेका फिलॉसफी आहे, ही टई तहरीकूं उनखे पिलर्स फ़राहम कनि थियूं ऐं इन्हनि जी बुनियाद ते पोस्ट मॉडर्निज़म जी पूरी इमारत बीठल आहे। अच्छा, हाणे ही टई जेके तहरीकूं आहिनि इन्हनि जो जेके अंसर इन में बहस हेठि अचनि था उन में 3 शयूं कॉमन आहिनि। सभ खां पहिरियां राइटर, पोइ रीडर ऐं पोइ टेक्स्ट, यानी के लेखक, पढ़ंदड़ या कारी या मतन, साख़्तियात हुजे, साख़्तियात पुॼाणा हुजे या भञ-घड़ हुजे। इहे टई जेके तहरीकूं आहिनि इहे इन्हनि 3 अंसरनि जे इर्द गिर्द फिरनि थियूं। तंहिंखां पोइ जेको आहे सो हिकिड़ी ॿी शइ मां क्लियर कंदी हलां। असां साख़्तियात ते हलूं था, पर पहिरियां आउं ही थोरो ग्राउंड पई ठाहियां त जेके शयूं असांखे साख़्तियात खे सम्झण लाइ अहम आहिनि उन्हनि खे आउं पहिरियां क्लियर कयां पई। हाणे आम तौर सां सम्झो इहो वेंदो आहे त साख़्तियात ऐं साख़्तियाती तनक़ीद का साॻी शइ आहे, पर बुनियादी तरह सां ईअं कोन्हे। साख़्तियात ऐं साख़्तियाती तनक़ीद ॿ अलॻि अलॻि इस्तिलाह आहिनि। साख़्तियात ॿोलीअ जे मुताले जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, जंहिंमें तव्हां ॿोलीअ खे ईअं सम्झो त डिस्कवर कयो था, उनखे तव्हां स्टडी कयो था, उनखे तव्हां एनालाइज़ कयो था। जॾहिं त साख़्तियाती तनक़ीद जेकी आहे उहा ॿियनि मुख़्तलिफ़ अदबी नज़रियनि वांगुरु हिकिड़ो तनक़ीदी नज़रियो आहे। ठीकु। अच्छा, हाणे असां कयूं था सोसियर जी ॻाल्हि था कयूं। हाणे लसानियात या साख़्तियात जी जेकी असां ॻाल्हि कयूं था, जीअं मूं चयो त साख़्तियाती तहरीक या साख़्तियात जेको आहे उन जो बानी सोसियर आहे। हाणे सोसियर पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि पंहिंजे नज़रिए खे या पंहिंजे फ़लसफ़े खे किताबी सूरत में कोन छपरायो। मज़े जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, हू लसानियात जो उस्ताद हो, शागिर्दनि खे पढ़ाईंदो हो ऐं जेके लेक्चर हुन क्लासरूम में ॾिना उन जी वफ़ात खां पोइ उन जे शागिर्दनि पंहिंजे उस्ताद खे डेडिकेट करण लाइ जेके हुननि वटि नोट्स तयारु थियल हुआ उन्हनि खे कंपाइल करे गॾु करे उन जे शागिर्दनि हिकिड़ो किताबु छपरायो हुयो जंहिंजो नालो आहे द कोर्स इन जर्नल लिंग्विस्टिक्स, जेको उन जी वफ़ात खां पोइ 1915 में पेरिस मां शाया थियो हुयो। हाणे असां अचूं था हिन ॻाल्हि ते त सोसियर खां अॻु लसानियात जे बारे में कहिड़ो सिनारियो हुयो, ज़बान जे बारे में कहिड़ा तसवर आम हुआ। हाणे चयो थो वञे त सोसियर खां अॻु ज़बान खे सिर्फ़ु सोसियर खां पहिरियां ज़बान खे सिर्फ़ु शयुनि खे नालनि ॾियण जो हिकिड़ो निज़ाम सम्झो वेंदो हो, या इहो तसवर कयो वेंदो त ज़बान उहो इल्मु आहे जेको मुख़्तलिफ़ इस्मनि खे शयुनि खे फ़क़ति नाला ॾिए थो। मसलन जीअं हीअ कुर्सी, टेबल, माण्हू, पखी, जानवर, जीत। ऐं उन खां पोइ ॿियो तसवर इहो आम हो ज़बान जे बारे में त ज़बान लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ आहे जेको पंहिंजी आज़ाद ऐं इनफ़रादी माना रखे थो। हाणे सोसियर छा कयो,
हुन सभ खां पहिरियां सदियुनि खां वठी जेको इहो हिकिड़ो आम रवायती तसवुर हुयो ज़बान जे बारे में, उनखे हुन रिजेक्ट करे छॾियो मुकमल तरह सां। ऐं हुन इहा दावा कई त हिन ॿोली सिर्फ़ शयुनि खे नाले ॾियण जो अमल कोन्हे को, बल्कि जेकी इहा सॼी काइनात आहे ऐं नई वरी इन काइनात जे अंदरि का बि शइ मुकमल तौर सां आज़ादु आहे, बल्कि जेकी बि शयूं आहिनि इहे कंहिं न कंहिं निज़ाम जे तहत कमु कनि थियूं। ऐं अहिड़ी तरह जेकॾहिं असां ॾिसंदासीं त नंढा नंढा जेके मुख़्तलिफ़ निज़ाम आहिनि उहे मिली हिकु वॾी साख़्त ठाहिनि था। मिसाल सां वठूं था, जीअं अखर आहे, अखर लफ़्ज़ जो हिसो आहे, लफ़्ज़ जुमिले जो, जुमिलो पैराग्राफ जो, पैराग्राफ मज़मून जो, मज़मून ॿोलीअ जो, ॿोली राब्ते जे निज़ाम जो ज़रियो आहे। ईअं मुख़्तलिफ़ राब्तनि जा निज़ाम ऐं उहे सभु मिली करे सकाफ़त जो ज़रियो बणिजनि था। सकाफ़त तहज़ीब जो हिसो आहे, तहज़ीब इंसान जी रहणी कहिणीअ जो। ऐं इहो जेको सिलसिलो आहे मुख़्तलिफ़ निज़ामनि जे जुड़ण जो, इहो उते वञी पहुचे थो जिथे ॿोली या शयुनि खे जेके नालनि ॾियण जूं हदूं आहिनि उहे ख़तम थी थियूं वञनि। छो? छाकाणि त इंसान ज़ात अञा एतिरी तरक़ी नाहे करे सघी जो हू काइनात में जेके अणगणियूं शयूं आहिनि उन्हनि सभिनीनि मज़हरनि खे या लकान खे पूरा नाला ॾेई सघियो हुजे। तंहिं करे सोसियर इहा दावा कई त काइनात में मौजूदु हर शइ कंहिं वॾी साख़्त जो हिसो आहे ऐं इन साख़्त में हू ॿोलीअ खे बि शामिल करे थो। हू चवे थो त ॿोली इन्हनि खां धार नाहे, उहा पिणु हिकु वॾी साख़्त जो हिसो आहे। ऐं उन सां गॾोगॾु सोसियर इहो बि चयो त का बि शइ जेकॾहिं निज़ाम खां ॿाहिरि थी नथी सघे त पोइ जेकॾहिं का शइ ॿाहिरि आहे त पोइ उहा कंहिं साख़्त जो हिसो नथी थी सघे। हाणे हिते आउं हिकिड़ी शइ खे एक्सप्लेन कंदी हलां। मूं ही पूरी जेकी साख़्तियात जी वज़ाहत ॾिनी ऐं सोसियर जो जेकी दावा आहे उनखे हिते कोट कयो त इन पूरे सिलसिले में तव्हांखे हिकिड़े इस्तिलाह साख़्त जो जेको नालो आहे उहो बार बार ॿुधण में आयो आहे। हाणे असां थोरो साख़्त ते अचूं था त बुनियादी तरह सां जेको साख़्त जो तसवुरु आहे उहो आहे छा, असां छाखे साख़्त चऊं था। हाणे सभ खां पहिरियां असां इन जे लफ़्ज़ी मतिलब ते अचूं था त इन जो जेको लफ़्ज़ी मतिलबु आहे साख़्त माना कंहिं शइ जी हैयत, शक्ल, घड़त या बनावट। त छा असां इन इस्तिलाह साख़्त जी उहा लफ़्ज़ी माना वठूं था? त सोसियर चवे थो त न, ईअं बिल्कुलु कोन्हे। असां साख़्तियात में साख़्त जे तसवुर जी या लफ़्ज़ी माना कोन था वठूं, बल्कि साख़्त हिकु मुनफ़रिद इस्तिलाही मफ़हूम आहे ऐं इन जो जेको तसवुरु आहे या इन जो जेको ख़्यालु आहे उहो सोसियर पंहिंजी ज़िंदगीअ जे हिकु रोज़मर्रा जे वाक़िए मां अख़ज़ कयो आहे। हाणे उहो वाक़ियो कहिड़ो हो? उहो वाक़ियो कुझु इन तरह आहे त सोसियर जेनीवा खां पेरिस डेली जेको आहे हिकु ट्रेन जे ज़रिए सफ़र कंदो हो जेका सुबुह जो 8:30 वॻे प्लेटफॉर्म तां निकिरंदी हुई। आचर जो ॾींहुं हो। इतफ़ाक़ ईअं थियो त उन ॾींहुं जॾहिं सोसियर प्लेटफॉर्म ते पहुतो त उनखे ख़बर पई त ट्रेन जो जेको ट्रैक आहे उन में का ख़राबी थी पई आहे, उनजो मरम्मत जो कमु हले थो पियो। इन करे अॼु तव्हां जंहिं जेनीवा टू पेरिस ट्रेन में सफ़र कंदव उहा प्लेटफॉर्म खां परियां रोड ते बीठल आहे। ऐं सोसियर जॾहिं ओॾां वञे थो त हू ॾिसे थो त उते हिकु गाॾी बीठी आहे जंहिंमें हुननि खे ट्रेवल करे पेरिस पहुचायो वञे थो। त सोसियर जे ज़हन में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जेके आहिनि उहे नम वठनि थियूं। हू सोचे थो, चवे थो त रोज़ मां जंहिं ट्रेन में सफ़र कंदो हुअसि उहा का साॻी ट्रेन कोन हुई। मसलन उनजो ड्राइवर बि रोज़ तब्दील थींदो हूंदो, उन में मुसाफ़िर बि रोज़ नवां चढ़ंदा हुआ, उन जी इंजण बि तब्दील थींदी हूंदी। अहिड़े तरीक़े सां उन जूं जेके बोगियूं आहिनि यकीनन उहे बि तब्दील थींदियूं हूंदियूं। पर
छाकाणि त इहो जेको जेनीवा टू पेरिस ट्रेन हुई, जंहिं सिस्टम जे तहत कमु करे रही हुई, जंहिं निज़ाम जे तहत कमु करे रही हुई, उन जी हिकिड़ी तय थियल साख़्त हुई जेका असांजे ज़हन में महफ़ूज़ हुई। पोइ भले उन ट्रेन जो मुसाफ़िर तब्दील पे थिया, ड्राइवर तब्दील पे थियो, ॿिया अवामिल तब्दील पे थिया, पर असां उन रोज़ाना उन मुख़्तलिफ़ ट्रेन खे चवंदा जेनीवा टू पेरिस ट्रेन हुआसीं। त इहो तसवुरु जेको साख़्त जो आहे, जंहिंमें सोसियर चवे थो त बुनियादी तरह सां जेके मुख़्तलिफ़ शयूं आहिनि असांजे आस पास, उन्हनि जी हिकिड़ी साख़्त असां पंहिंजे ज़हन में महफ़ूज़ करे रखी आहे ऐं असां उन्हनि शयुनि खे उन्हनि जी उन साख़्त जे ज़रिए अंडरस्टैंड कंदा आहियूं या उन्हनि खे आइडेंटिफाई कंदा आहियूं। हाणे इन जो हिकिड़ो ॿियो मां सादो मिसाल बि ॾियां थी त जीअं असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे उनखे ईज़ीली अंडरस्टैंड करे सघनि। असांजे घर जा जेके भाती आहिनि उहे जॾहिं घर में एंटर थींदा आहिनि, दरवाज़ो नॉक कंदा आहिनि, त हर कंहिंजे दरवाज़े वॼाइण जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल थींदो आहे। मसलन बाबा आहे त उहो कंहिं ॿिए तरीक़े सां दरवाज़ो नॉक कंदो, अम्मा कंहिं ॿिए तरीक़े सां कंदी, ॿार कंहिं ॿिए तरीक़े सां कंदो। घर में जेकॾहिं का मासी कम वारी अचे थी त हर माण्हूअ जे दरवाज़े खड़काइण जो हिकिड़ो मख़सूस अंदाज़ आहे। हाणे असां घर जे अंदरि वेठा आहियूं, असांखे ख़बर कोन हूंदी आहे त ॿाहिरि जेको माण्हू बीठो आहे दरवाज़ो खड़काए पियो उहो केरु आहे, पर छाकाणि त हुनजो जेको अंदाज़ आहे उहो असांजे ज़हन में महफ़ूज़ आहे। असांखे ख़बर आहे त दरवाज़ो हाणे जेकॾहिं हिन तरीक़े सां नॉक थिए पियो त इहो दरवाज़ो वॼाइण वारो बाबा आहे या कम वारी आहे या ॿार आहे, या इवन जेकॾहिं को धारियो माण्हू अचे थो त असां उन धारे माण्हूअ जे दरवाज़े खड़काइण जो आवाज़ बि अंडरस्टैंड करे वठंदा आहियूं ऐं अंदरि वेठे वेठे चवंदा आहियूं को ॿाहिरियों माण्हू आयो आहे। त छा आहे त बेसिकली असांजे आस पास जेके बि शयूं आहिनि असां उन्हनि जी साख़्त खे पंहिंजे ज़हन में फीड करे छॾियो आहे, सेव करे छॾियो आहे ऐं पोइ जॾहिं उहे शयूं असांजे साम्हूं अचनि थियूं त असां उन्हनि खे उन साख़्त जे पस मंज़र में आइडेंटिफाई कयूं था। हाणे साख़्त जो जेको इहो तसवुरु आहे, सोसियर इन तसवुर खे एज़ इट इज़ खणी ऐं ॿोलीअ ते लागू करे छॾियो ऐं हुन हिकिड़ी कोटेशन चई, हू चवे थो त ॿोलीअ जो निज़ाम। हाणे इन शइ खे असां वरी अॻिते जॾहिं सोसियर जो लसान्याती मॉडल डिस्कस कंदासीं त ख़ुदि ब ख़ुदि क्लियर थी वेंदी, पर पहिरियां हुनजी जेका कोटेशन आहे मां उहा तव्हांखे ॿुधाईंदी हलां थी। त सोसियर चवे थो त ॿोलीअ जो जेको निज़ाम आहे उहो जॾहिं असांजे सकाफ़ती अमल सां लह विछड़ में अचे थो त लफ़्ज़नि जी हिकिड़ी मख़सूस साख़्त ठहे थी ऐं उन जे ज़रिए माना जो जनम थिए थो। ऐं जेकॾहिं तव्हां अकेले सिर बग़ैर कंहिं निज़ाम जे को बि लफ़्ज़ खणो त उहो कॾहिं बि क़तई तौर का माना रखी नथो सघे ऐं न ई उहो कंहिं साख़्त जो हिसो थी सघे थो। हाणे असां अचूं था सोसियर जे लसान्याती मॉडल ते। जीअं मूं चयो त सोसियर पंहिंजो जेको फ़िक्र हो उहो हुन लसान्याती मॉडल में ॾिनो आहे। लसान्याती मॉडल में हू चवे थो त ज़बान मुख़्तलिफ़ अलामतुनि ऐं निशाननि जो वसी इल्मु आहे। ठीकु आहे, हू चवे थो त जेका ज़बान असां ॻाल्हायूं था पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इहा बुनियादी तरह सां अलामतुनि ते या निशाननि ते मुश्तमिल आहे। मां मिसाल थी ॾियां तव्हांखे हिकिड़ो, मिसाल तौरु हिकिड़ो लफ़्ज़ आहे अंब। ठीकु आहे, त असां अंब खे जॾहिं लिखूं था त लिखण जे लाइ ज़बान में या ॿोलीअ में असां उन जूं अलामतूं मुक़ररु करे छॾियूं आहिनि ऐं उहे अलामतूं कहिड़ियूं आहिनि, अलिफ, नून ऐं बे। जेकॾहिं असांखे अंब लिखणो आहे त असां इन्हनि अलामतुनि तहत लफ़्ज़ अंब लिखंदासीं। अंब खे असां कंहिं ॿिए तरीक़े सां लिखी नथा सघूं। हाणे हिते ॿी ॻाल्हि जेका एक्सप्लेन करण जहिड़ी आहे उहा इहा आहे त हू चवे थो त जेको निशान आहे उहो ॻाल्हायल या लिखियल सूरत वारो लफ़्ज़ आहे। भले तव्हां ॻाल्हायो था, चाहे तव्हां लिखो था, पर उहो जेको लफ़्ज़ आहे उहो इज़ इक्वल टू निशान आहे या इज़ इक्वल टू साइन आहे। हुनजो फॉर्मूलो आहे साइन, जंहिंखे हू निशान, या असां आसान लफ़्ज़नि में जेकॾहिं सम्झण जी कोशिशि कयूं त मां हुनखे लफ़्ज़ चवंदसि। ठीकु आहे,
त साइन इज़ इक्वल टू सिग्निफायर अपॉन सिग्निफाइड। सो हाणे जेको आहे सोसियर जेको आहे उहो चवे थो त लफ़्ज़ बराबरि आहे लफ़्ज़ जी माना जे। सिग्निफायर जंहिंखे असां चऊं था उनजो सिंधीअ में तर्जुमो थींदो लफ़्ज़ जी माना, ऐं जेको सिग्निफाइड आहे उहो उन माना जो तसवुरु आहे। ठीकु, त ही जेको आहे उनजो लसान्याती मॉडल आहे, जंहिंखे आउं अॻिते वरी मिसाल असां क्लियर कयां थी। जीअं मूं अंब जो मिसाल खयो, त हाणे जेकॾहिं असां चऊं था अंब लफ़्ज़ या हिकिड़ो निशान आहे, त उन जी जेका लफ़्ज़ जी माना आहे उहा उन जे हिजे या उचार में लिकियल आहे। या असां इहो तसवुरु कयूं था त अंब जेको आहे उहो को मेवो आहे, कंहिं मेवे जी असां ॻाल्हि पिया कयूं। पर वरी जॾहिं असां उन जे तसवुर ते ईंदासीं त उन साॻी शइ जूं मुख़्तलिफ़ जेके ख़ासियतूं आहिनि उहे असांजे ज़हन में अचणु शुरू थी वेंदियूं। मसलन सभ खां पहिरियां असांजे ज़हन में उन जी शक्ल या साइज़ ईंदी, त अंब कीअं थिए थो, रंग उन जो कहिड़ो थिए थो, रंग खां पोइ उन जी जिन्स या उन जो जेको जीअं मसलन मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था अंबनि जा, त उहो कहिड़े क़िस्म सां तालुक़ रखे थो। या वरी अॻिते हलंदासीं त उन जूं ख़ासियतूं असांजे ज़हन में ईंदियूं, त जेको अंब आहे उहो मिठो थिए थो, सभिनी मेवनि जो बादशाह आहे। ठीकु आहे, त इहे उन लफ़्ज़ सां हिकिड़ा मुख़्तलिफ़ तसवुर आहिनि जेके असांजे समाज में जुड़ियल आहिनि। त जॾहिं असां को लफ़्ज़ ॻाल्हायूं था त उन लफ़्ज़ जे ॻाल्हाइण सां इहे ॿई शयूं असांजे ज़हन में हिकदमि अची वञनि थियूं। कहिड़ियूं? हिकु उन जी माना ऐं ॿियो उन माना जो जेको तसवुरु जेको उन लफ़्ज़ सां जुड़ियल आहे उहो असां खणी था अचूं। त हाणे सोसियर चवे थो त ही जेको लसान्याती मॉडल आहे इन में सिग्निफायर ऐं सिग्निफाइड इहे ॿई जेके आहिनि, इन में सिग्निफायर ज़बान जो मादी पहलू आहे, जॾहिं त जेको सिग्निफाइड आहे उहो उन जो ग़ैर मादी पहलू आहे। या ईअं खणी चओ त इहो जेको ग़ैर मादी पहलू आहे उहो लाशौरी तौर सां इंसान जे ज़हन जे तसवुर में मौजूदु हूंदो आहे या उन जो हिसो हूंदो आहे। मसलन जीअं मूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल आउं तव्हांखे ॾियां थी, त मूं जीअं लफ़्ज़ अदा कयो, उचारियो अंब, त तव्हां सभिनीनि जे ज़हन में सभ खां पहिरियां उन जी माना आई ऐं पोइ वरी उन सां जुड़ियल जेके मुख़्तलिफ़ तसवुर आहिनि उहे तव्हांजे ज़हन में ख़ुदि ब ख़ुदि अचणु शुरू थी विया। हाणे सोसियर चवे थो त जेको ही लफ़्ज़ आहे इन जा जेके इहे ॿई पार्ट्स आहिनि सिग्निफायर ऐं सिग्निफाइड, इहे हिक ॿिए लाइ लाज़मी आहिनि, इन्हनि खे असां अलॻि नथा करे सघूं। पर साॻे वक़्तु सोसियर इहा पिणु ॻाल्हि करे थो त सिग्निफायर ऐं सिग्निफाइड जो जेको तसवुरु आहे उहो लाज़मी त आहे, पर इन्हनि जे विच जो जेको रिश्तो आहे उहो आर्बिट्ररी आहे या ख़ुदि मुख़्तियार आहे, आज़ाद आहे ऐं मसनूई आहे। छाकाणि त हू चवे थो त जेको लफ़्ज़ आहे उन जी माना ऐं उन जो तसवुरु ऐं हक़ीक़त में उहा शइ जेका ज़मीन मां निकिरे थी, जंहिंमें वण, जंहिंमें पन बि आहिनि, थुड़ बि आहे ऐं मेवो बि आहे, त उन सां उन जो को हक़ीक़ी फितरी रिश्तो कोन्हे को। ऐं लफ़्ज़ जे जेका माना आहे ऐं उन जे तसवुरु क़ाइमु थियण में कंहिं बि ख़ारिजी कुवत जो अमल दख़ल कोन्हे। जेकॾहिं असां चऊं त अंब उन जी माना ऐं उन जो तसवुरु जो जेको तालुक़ु आहे उहो अंब जे वण सां जुड़ियल आहे, जेको फितरत में या हक़ीक़त में मौजूदु आहे, त इहो ग़लति थींदो। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जो पाण में को बि रिलेशन कोन्हे ऐं इहो टोटल हिकिड़ो आर्बिट्ररी सिस्टम आहे साफ़्यात जे अंदरि। ऐं उन में असांजूं जेके लाशवरी कुवतूं आहिनि ॿोलीअ जे हवाले सां, शयुनि खे सुञाणण जे हवाले सां, उन्हनि खे डिफ्रेंशिएट करण जे हवाले सां, त उहो उन्हनि जो साफ़्याती निज़ाम आहे जेको उन्हनि खे सेपरेट करे थो या उन्हनि खे आइडेंटिफाई करण में हेल्प करे थो। इन करे सोसियर इन नतीजे ते पहुतो हो, हुन आख़िर में जेका हिकिड़ी कमेंट जेको कयो
उहो हुन इहो कयो त ज़बान हिकु ख़ुदि मुख़्तियार निज़ाम आहे ऐं उन जी जेका हक़ीक़त आहे उन खे तव्हां तॾहिं सम्झी सघो था जॾहिं तव्हां उन जी साख़्त खे अंडरस्टैंड कंदव ऐं ॿोलीअ जो निज़ाम सिर्फ़ु उन जी साख़्त जे करे ई क़ाइमु आहे। हाणे अॻिते हू चवे थो त असां कंहिं बि लफ़्ज़ खे जेका माना ॾियूं था बुनियादी तरह सां उहा अज़म्पशन हूंदी आहे ऐं उहा अज़म्पशन असां उन ॿोलीअ जे कल्चर मां खणंदा आहियूं। कंहिं बि समाज में जेका ॿोली ॻाल्हाई वञे थी त ॿोलीअ में जेकी माना पैदा थींदी आहे उहा उन समाज जे सकाफ़ती निज़ाम मां पैदा थींदी आहे। मिसाल तौरु हू चवे थो त दुनिया में शयुनि खे नाले ॾियण जो जेको अमल आहे उहो आफ़ाक़ी आहे, यूनिवर्सल आहे। पूरी दुनिया में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं ऐं हर ॿोलीअ में उन्हनि साॻियुनि शयुनि जो नालो अलॻि अलॻि आहे। मिसाल तौरु जेकॾहिं असां चऊं था उस्ताद त उस्ताद खे अंग्रेज़ीअ वारा टीचर चवनि था, अरबी या फ़ारसीअ वारा आख़ुन चवनि था। ठीकु आहे, हाणे शइ हिकिड़ी आहे, मज़हर हिकिड़ो ई आहे, पर हर मुआशिरो उन खे अलॻि अलॻि नालो ॾिए थो। शइ जो नालो हर ॿोलीअ में साॻियो नाहे। उन जो सबबु इहो आहे त हू चवे थो त ॿोलीअ में जेका माना पैदा थिए थी या ॿोलीअ में ज़बान में शयुनि खे नालनि ॾियण जो जेको अमल आहे उन जे लाइ हर मुआशिरो आज़ादु आहे। हू जेको चाहे उन शइ खे नालो ॾेई सघे थो ऐं ॿोली जेकी आहे उहा समाज या माशरे जी पैदावार आहे। ऐं हू चवे थो जेकॾहिं ईअं न हुजे हा त पोइ सॼी दुनिया जी ॿोली का हिकिड़ी हुजे हा ऐं सभिनी शयुनि जो को हिकिड़ो ई नालो हुजे हा। मसलन हाणे जेकॾहिं असां चऊं था जंहिं शइ खे असां अंब चऊं था त असां उनखे अंब इन करे चऊं था त शुरू में जॾहिं ॿोलीअ जो वजूद पइजी रहियो हो त उन वक़्तु जिन माण्हुनि इन शइ खे अंब जो नालो ॾिनो या ईअं खणी सम्झो त ज़बरदस्ती खणी हुन ते चिंबड़ायो या जेको आहे सो हुननि जेकी सजेशन ॾेई छॾी, सदियुनि गुज़रण खां पोइ बि उहा शइ अॼु ताईं असां वटि ईअं ई ट्रांसमिट थी रही आहे। ठीकु आहे, हाणे उन शइ खे हुननि अंब जो नालो ॾेई छॾियो इन करे असां चऊं था त ही अंब आहे। पर फर्ज़ कयो जेकॾहिं हू अंब खे नालो ॾियनि हा लेसूड़े जो त असां छा हुन ते को ऑब्जेक्शन कयूं हा छा? असां त चऊं लेसूड़ो आहे, छो त असां हुनखे सदियुनि खां वठी पंहिंजे सकाफ़ती ऐं तारीख़ी पस मंज़र में ॿोलीअ जे हवाले खां उन शइ खे इन ई नाले सां आइडेंटिफाई कंदा आया आहियूं ऐं इन करे असां उनखे इहो नालो ॾिनो आहे। त सोसियर जी इहा ॻाल्हि हिते वाज़े थिए थी जंहिंमें हू चवे थो त हर मुआशिरो या जेको समाज आहे उहो नाले ॾियण जे अमल लाइ आज़ादु आहे। हू जेको चाहे पंहिंजे सकाफ़ती निज़ाम जे तहत शयुनि खे को बि नालो ॾिए ऐं इहा माना टोटल हथरादू आहे या मस्नूई आहे, इन जो उन हक़ीक़ी शइ सां को बि तालुक़ कोन्हे। ऐं लास्ट में हू हिकिड़ी ॻाल्हि चवे थो, हू चवे थो त ॿोलीअ जे इन फंक्शन या अमल जे करे इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त ॿोलीअ में माना आहे ई कोन। लैंग्वेज इज़ ओनली अ फॉर्म। ॿोली सिर्फ़ु हिकिड़ी शक्ल आहे। ठीकु आहे, ऐं उन में माना कोन्हे का, इहा बग़ैर जोहर जे आहे। ॿोलीअ खे माना असां पाण ॾींदा आहियूं, ॿोलीअ खे माना हर हिकु समाज पाण ॾींदो आहे ऐं उहा माना किथां पैदा थींदी आहे? उहा माना उन जे कल्चर मां पैदा थींदी आहे जेका उधारी वरितल हूंदी आहे। हिकिड़ी इहा शइ। हाणे सेकेंड ॻाल्हि जेकी साफ़ियात करे थी उहा आहे बाइनरी अपोज़िशन्स जी, मुतज़ाद लफ़्ज़नि जी या ॿिटनि उबतड़नि जी ॻाल्हि करे थी। हाणे सोसियर चवे थो त पूरी जेकी ज़बान जेका असां ॻाल्हायूं था इन में सिर्फ़ु तज़ाद आहिनि, सिर्फ़ु फ़र्क़ु आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे। मसलन तव्हां दुनिया जूं जेके बि शयूं खणो उन्हनि जो को न को उबतड़ मौजूदु आहे। मिसाल तौरु ॾींहं जो राति, सुठे जो ख़राबु, ईमानदार जो बेईमान, मर्द जो औरत, जवान जो पोढ़ो, सियारे जो ऊन्हारो, बाहि जो पाणी। त हू चवे थो तव्हां पूरी ॿोलीअ खे खणी ॾिसो,
सॼी ॿोलीअ जो तव्हां तज्ज़ियो कयो त तव्हांखे ख़बर इहा पवंदी त असांजी ॿोलीअ जो जेको वजूद आहे उहो इन्हनि मुतज़ाद लफ़्ज़नि जे आधार ते बीठल आहे। ऐं इहो ॿोलीअ जे मुतज़ाद लफ़्ज़नि जो जेको सिलसिलो आहे उहो एॾो अणखुट आहे, एॾो वॾो आहे, इहो हिकिड़े अहिड़े वसी ॼार जी शक्ल में फैलियल आहे जंहिंजो को अंत कोन्हे, जंहिंजी का हद कोन्हे। ऐं इन सां असांखे हिकिड़ी ॻाल्हि साबित थिए थी, उहा इहा त लफ़्ज़ जेके आहिनि उहे पंहिंजो पाण पंहिंजो वजूद क़ाइमु दाइम नथा रखनि, पर उहे ॿियनि लफ़्ज़नि ॿियनि मुतज़ाद लफ़्ज़नि जे आधार ते क़ाइमु आहिनि। इन करे सोसियर चवे थो त ॿोलीअ में को हाकारी इज़हार बि कोन्हे को। हाणे मां थोरो अचां थी साख़्तियात खे मूं सम्झायो आहे, थोरो जेको आहे सो साख़्तियाती तनक़ीद खे सम्झाइण जी ज़रूरत आहे। जी जी जी, तव्हां रुगो साख़्तियात ते ॻाल्हायो आहे ऐं साख़्तियाती तनक़ीद निगारी किथां शुरू थी आहे, कीअं थी आहे, साख़्तियात जे जी हवाले सां बि तव्हां सुठो ॻाल्हायो आहे। पर सोसियर हिकिड़ी ॿी ॻाल्हि करे थो त जेको ॿोली में मानाउनि जो जेको निज़ाम आहे उहो सॼी सकाफ़ती सरगर्मी आहे जी या बिल्कुलु समाजी सरगर्मी आहे, उहा उन ते इनहेरेंटली माना वजूद कोन थी रखे। उहे असांजी समाजी या सकाफ़ती एक्टिविटीज़ जेके आहिनि उहे शयुनि खे माना ॾियनि था। उनजे बिल्कुलु करे आर्बिट्रेरी जो तस्वुर जेको आहे उहो सुठे नमूने सां तव्हां डिफाइन करे हाणे तव्हां थोरो तनक़ीद जे हवाले सां अचो त साख़्तियाती तनक़ीद निगारी छा आहे, उनजा बुनियाद कहिड़नि पहलुअनि ते आहिनि, कहिड़नि ॻाल्हियुनि ते आहिनि? अच्छा, साख़्तियाती जेका तनक़ीद आहे उन जो बुनियाद रोलैंड बार्थेस विधो आहे ऐं जैक डेरिडा विधो आहे। हाणे साख़्तियाती तनक़ीद जेकी आहे उहा असां वटि जेके मुख़्तलिफ़ स्कूल ऑफ थॉट्स आहिनि उन्हनि खे रिजेक्ट करे थी। मसलन 3 स्कूल ऑफ थॉट्स असां हिन वक़्त ताईं डिस्कस कंदा रहिया आहियूं अदब जे अंदरि। पहिरियों आहे अदब बराए अदब, अदब बराए ज़िंदगी ऐं अदब बराए इज़हार। ठीकु आहे, त हाणे साख़्तियाती तनक़ीद जेकी आहे उन में रोलैंड बार्थेस जो तमामु वॾो हथु आहे। हुन इहा ॻाल्हि कई त हिन वक़्त ताईं जेके बि तनक़ीद जा पैरामीटर्स आहिनि, जिन पैरामीटर्स ते असां तनक़ीद खे बहस हेठि आणींदे रहिया आहियूं, उहे टोटली जेके आहिनि उन्हनि खे उहो रिजेक्ट करे थो ऐं चवे थो त तनक़ीद जो जेको बुनियादु आहे उहो पढ़ंदड़नि जे हथ में आहे। ऐं अदब में जेको माना जो सरचश्मो आहे बुनियादी तरह सां उहो तव्हांजो लसानी ऐं सकाफ़ती निज़ाम आहे जेको हर वक़्तु अमल पैरा रहे थो। ऐं अदब जूं नयूं तोड़े जेके पुराणियूं मानाऊं आहिनि उहे उन जे पस मंज़र में जनम वठनि थियूं। ऐं साख़्तियाती तनक़ीद जेकी आहे उहा उन जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेको इंसान जो जेको सकाफ़ती अमल आहे मुआशरे जे अंदरि, समाज जे अंदरि, हू उन खे अहमियत ॾिए थो। ऐं रोलैंड बार्थेस चवे थो त जेकॾहिं तव्हांखे कंहिं बि ॿोलीअ खे अंडरस्टैंड करणो आहे त तव्हां उन जे उन साख़्तियाती निज़ाम खे जाचण जी कोशिशि कयो जेको उन जे पस मंज़र में मौजूदु आहे। हाणे साख़्तियाती नक़ाद छा था कनि? साख़्तियाती नक़ाद जॾहिं साख़्तियाती तनक़ीद कंदा आहिनि त बुनियादी तरह सां हू ॿोलीअ जी तफ़सील कोन ॿुधाईंदा आहिनि। को बि मतन या को बि टेक्स्ट जेको हुननि जे अॻियां मौजूदु आहे हू उनखे एक्सप्लेन कोन कंदा आहिनि। हू कंदा आहिनि उन टेक्स्ट जे जेकी साख़्त आहे, सकाफ़ती साख़्त आहे, उनखे हू डिस्कवर करण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि त जेकॾहिं का बि लिखणी लिखी वञे थी त उन जे पुठियां कहिड़ो सकाफ़ती साख़्त जेकी आहे उहा मौजूदु आहे जेका उन में माना पैदा करे पई। पोइ उहा माना कहिड़ी आहे, उन कीअं जनम वरितो, उहा तब्दील। अच्छा ॾिसो, वक़्त ऐं हालतुनि सां गॾु सकाफ़ती हालतूं बि तब्दील थियनि थियूं। ईअं नाहे त सकाफ़ती हालतूं हमेशह साॻियूं रहनि थियूं। समाज जे अंदरि जेको तब्दीलीअ जो अंसर आहे उहो हमेशह अमल पैरा रहे थो। त उन मतन जे अंदरि जेका माना पैदा थी आहे उहा कीअं थी आहे, कहिड़े तरीक़े सां थी आहे ऐं वक़्त ऐं हालतुनि सां गॾु उन्हनि में कहिड़ी तब्दीली आई आहे। त इन सॼे जो जेको मुतालो आहे उहा साख़्तियाती तनक़ीद कंदी आहे। साख़्तियाती तनक़ीद तव्हांखे ॿुधाईंदी आहे त मतन में माना कहिड़ी रीति पैदा थी आहे।
ठीकु आहे। मुंहिंजो ख़्याल आहे त थोरो असां हाणे इन जे अमली पासे ते अची वञूं त ॿोलीअ में जेके साख़्त आहे उनखे असां कीअं था ॾिसूं। मिसाल तौर मां सिंधी अदब ते अचां थी, थोरो सिंधी अदब खे ऐं सिंधी ॿोलीअ खे असां टच कयूं था त जीअं इहे शयूं थोरियूं वधीक एक्सप्लेन थियनि। हाणे सिंधी ॿोलीअ में तव्हां ॾिसो काफ़ी सारा लफ़्ज़ आहिनि जिन जी लफ़्ज़ी माना हिकिड़ी आहे, पर असांजी जेका साख़्त आहे उन तहत उन्हनि जी माना मुख़्तलिफ़ आहे। मिसाल मां कुझु लफ़्ज़ कोट कयां थी। हाणे लफ़्ज़ आहे मासी, ठीकु आहे। मासी लफ़्ज़ जी जेकी लुग़वी माना आहे उहा आहे माउ जहिड़ी। ऐं कंहिं वक़्त ताईं, कंहिं दौर ताईं मासी ॾाढो मोतबर लफ़्ज़ हूंदो हो ऐं जेकॾहिं कंहिं औरत खे मासीअ जो दर्जो ॾिनो वेंदो हो त उहा औरत ॾाढो ख़ुशि थींदी हुई त तव्हां मूंखे पंहिंजी माउ जे बराबरि जेको दर्जो आहे उहो ॾिनो आहे। पर छा थियो त हाणे जा जेके 20 या 25 साल आहिनि, गुज़िरियल 25-20 साल, उन्हनि जे अंदरि इन लफ़्ज़ जी साख़्त में फेरो आयो आहे। हाणे असां वटि जेका मासी कमु करणु ईंदी आहे उनखे असां मासी चवंदा आहियूं। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी हक़ीक़ी मासीअ खे बि जेकॾहिं हाणे मासी चवंदव त चिड़ी पवंदी ऐं चवंदी त तव्हां मूंखे मासी छो था चओ। त बुनियादी तरह सां इहो लफ़्ज़ जो लफ़्ज़ जी इहा स्टडी आहे जेका असांखे उनजे साख़्त वारे पस मंज़र में उनजी माना जो जेको मुतालो आहे उहो कराए। ईअं जानवर लफ़्ज़ आहे, ठीकु आहे। जानवर माना जानदार शइ, का बि जान वारी कंहिं बि शइ खे असां चवंदा आहियूं जानवर। हाणे उन में इंसान बची वियो, पखी जी, त हर साह वारी शइ जेका जानदार आहे उहा जानवर आहे। पर असां हाणे जेको आहे उहो सिर्फ़ु उन शइ खे जानवर चऊं था जेको चौपाए माल जी कैटेगरी जे अंदरि अचे थो। मसलन ॾिढ, बकरी, गऊं, मेंह, त इहो जेको चौपायो माल आहे उनखे असां जानवर चवंदा। मसलन मां ईद जे लाइ जानवर, क़ुर्बानीअ जो जानवर वठी आई आहियां, ठीकु आहे। त जानवर जेको लफ़्ज़ आहे उते इन जी साख़्तियाती जेको मुतालो आहे साख़्त जे हवाले खां उहो इहो थो बीहे। ईअं शराब लफ़्ज़ आहे। हाणे शराब जेको आहे उहो अरबी ॿोलीअ में शराब लफ़्ज़ जी माना आहे पाणी, पर सिंधी ॿोलीअ में शराब लफ़्ज़ जी माना पाणी कतई कोन्हे को। शराब असां वाइन या विस्की वारी कैटेगरी जे अंदरि जेके शयूं अचनि थियूं उन्हनि खे था चऊं। तव्हां जेकॾहिं पाणीअ खे शराब चवंदव त माण्हू चिड़ी पवंदा। अहिड़ी रीति कसबियाणी लफ़्ज़ आहे। कसबियाणी या कसब जेको लफ़्ज़ आहे पोरियो, उन मां निकितो आहे कसबियाणी। हाणे पोरियो कंदड़ हर माण्हू जेको आहे उहो उनखे औरत खे असां कसबियाणी चई सघूं था, जेका पोरियो करे थी, का नौकिरी करे थी, को कमु करे थी। पर असांजी सिंधी ॿोलीअ जी साख़्त में कसबियाणी लफ़्ज़ नेगेटिव माना में इस्तेमालु थिए थो ऐं इहो उन औरत लाइ इस्तेमालु थिए थो जेका तवाइफ़ हुजे। तव्हां कंहिं आम औरत खे कसबियाणी नथा चई सघो। त इहे लफ़्ज़नि जो जेको साख़्तियाती या साख़्त जे हवाले सां सकाफ़ती पस मंज़र आहे उन में लफ़्ज़नि जूं मानाऊं तय थियनि थियूं, उहे मुख़्तलिफ़ थियनि थियूं, तब्दील बि थींदियूं रहनि थियूं। मसलन उस्ताद लफ़्ज़ आहे जेको मां ॾाढो डिस्कस कंदी आहियां, त उस्ताद ॾाढो मोतबर लफ़्ज़ आहे ऐं उनजे लाइ तव्हां इस्तेमालु कंदा आहियो जेको तव्हांखे कुझु सेखारे, को इल्मु ॾे, कुझु तव्हांखे पढ़ाए। पर हाणे उस्ताद लफ़्ज़ जेको आहे उहो ड्राइवर, बस जे ड्राइवर लाइ बि इस्तेमालु थिए थो, मैकेनिक गाॾियूं जेको ठाहे थो उनजे लाइ बि इस्तेमालु थिए थो। पर जेकॾहिं को माण्हू ठग ऐं जुगाड़ी आहे त उनखे बि चवंदा आहियूं वॾो को उस्ताद आहियूं। त तव्हां ॾिसो त जेके लफ़्ज़ आहिनि उहे पंहिंजी साख़्त में पंहिंजे सकाफ़ती अमल सां लह विचड़ में अचण जे करे केतिरी मानाउनि में तब्दीली आणे रहिया आहिनि। अच्छा, उन खां पोइ तव्हां इस्तिलाहनि ते हलिया अचो, पहाकनि चवणनि ते हलिया अचो, त उन्हनि में बि तव्हांखे इहो मुतालो आसानीअ सां नज़र अची वेंदो। मसलन जीअं असां चवंदा आहियूं बबरनि खां ॿेर घुरणु। हाणे बबरनि खां ॿेर घुरण जो मफ़हूम तव्हां कंहिं नॉन सिंधीअ खे सम्झाए ॾेखारियो, ॾाढो मुश्किल आहे। तव्हां जेकॾहिं इनखे ट्रांसलेट कंदव अंग्रेज़ीअ में बि तॾहिं बि तव्हां हुनजो लफ़्ज़ी मतिलबु ट्रांसलेट कंदव न, त बबरनि खां ॿेर घुरणु। पर इन लफ़्ज़ जे पस मंज़र में जेका साख़्त लिकल आहे, जेको पूरो तसवुर माबादुल तबियाती तसवुर लिकल आहे, उहो तव्हां हुनखे कॾहिं बि अंडरस्टैंड नथा कराए सघो। छो त
त इन शइ खे सिर्फ़ु उहो माण्हू अंडरस्टैंड कंदो जेको उन ॿोलीअ सां तालुक़ रखे थो ऐं उन ॿोलीअ जो जेको पूरो तबियाती मादी थोड़ी माबादुल तबियाती तसवुर आहे उहो उन खां वाक़िफ़ हुजे। ईअं तव्हां खोड़ सारा इस्तिलाह खणी सघो था, मसलन आसमान मां तारा लाहण, को ॾुखियो कमु करणु या बबरनि खां ॿेर घुरणु, माना जंहिंमां का जी जी अदा मुंहिंजो ख़्याल आहे त तव्हां बुबुर घुरण या जेके एग्ज़ाम्पल कोट कयो था, तव्हां थोरो डीकंस्ट्रक्शन जी तरफ़ हलिया विया आहियो ऐं हा डीकंस्ट्रक्शन सां गॾोगॾु इहे साॻियूं शयूं जेके सिग्निफायर कनि थियूं लिसानिया जी तरफ़ तव्हां वरी मोटी आयो आहियो। मुंहिंजो ख़्याल आहे त जेकॾहिं असां इन बहस खे थोरो प्लाट ऐं स्टोरी तरफ़ या थीम जे तरफ़ खणी वञूं त उहो अञा बहितर रहंदो, या अफ़सानवी अदब ते जेकॾहिं अप्लाई कयूं त साख़्तियात कहिड़े क़िस्म जी जेका पैरामीटर्स मुक़ररु कया आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां ॾिसूं त उहो वधीक बहितर थी वेंदो। साख़्तियात, तनक़ीदी निगारी, प्लाट, कहाणी, स्टोरी या नैरेटिव हवाले सां छा थो चवे? अच्छा, इन में असां जेको आहे सो अदब खे जेकॾहिं टच कयूं त पोइ अदब में मां मुख़्तलिफ़ दौरनि जे हवाले सां हिनखे थोरो एक्सप्लेन कयां थी जेको वधीक आसान रहंदो। हाणे साख़्त जे हवाले सां जेकॾहिं सकाफ़ती पस मंज़र खे असां डिस्कस कयूं त अदब जे अंदरि बि तव्हां ॾिसंदव त हिकिड़ा मुख़्तलिफ़ दौर रहिया आहिनि ऐं उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि साख़्त रही आहे ऐं उन साख़्त जे पस मंज़र में ई उन्हनि खे आइडेंटिफाई कयो वञे थो। मसलन तव्हां क्लासिकल दौर खणो, ठीकु आहे, क्लासिकल पीरियड जितां काज़ी कादन खां वठी शाइरनि जो सिलसिलो शुरू थिए थो ऐं बेदल ताईं बेकस ताईं जेको सिलसिलो अचे थो। हाणे इहो पूरो जेको दौर आहे इहो विज़डम वारो या ॾाहप वारो दौर हुयो, जंहिंमें तव्हांखे काज़ी कादन खां वठी बेदल ताईं जो जेको बि शाइरनि जो सिलसिलो आहे उन में जेको बि अदब या शाइरी मिले थी उन में सूफ़ियाणो जेको फ़िक्र आहे उहो तव्हांखे मिलंदो। मसलन शाह करीम जेको आहे जीअं उहो चवे थो, तूं चओ अलाह हिकिड़ो वाई ॿी में सिख, सचो अखर मन में सोई लिखियो लिख, या सिंधी अदब खां अलावा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा जेके शाइर आहिनि, मसलन जीअं भगत कबीर आहे, मीराबाई आहे, गुरु नानक आहे, शाह इनायत, शाह करीम, बाबा बुल्ले शाह, सुल्तान बाहू, ख्वाजा गुलाम फरीद, इन्हनि सभिनीनि जे शाइरीअ खे तव्हां खणी ॾिसो त तव्हांखे उन में सूफ़ियाणो जेको फ़िक्र आहे, सूफ़ीज़म वारी जेका साख़्त आहे उहा तव्हांखे नज़र ईंदी। मसलन भगत कबीर जो हिकिड़ो दोहो आहे, साहब मेरा एक है दूजा कहा न जाए, दूजा साहब जो कहूं साहब खरा रसाए। त हाणे तव्हां ॾिसो त ही सूफ़ीज़म जो फ़िक्र आहे जेको असांखे हर शाइर वटि मिले पियो। या सुल्तान बाहूअ खे तव्हां खणो त सुल्तान बाहू चवे थो, अलस त बिरब्बिकुम सुनिया दिल मेरे, नित कालू बिल्ला को केंदी हू। ठीकु आहे, त हीउ जेको सॼो तव्हांखे जेकी साख़्त मिले पई अदब जी क्लासिकल दौर जे अंदरि उहा सूफ़ीज़म वारी पई मिले। उन खां पोइ वरी तव्हां जेकॾहिं मज़ामती पीरियड में अची वञो जिथे 1 यूनिट लागू थिए थो, ॿोलीअ ते तव्हांजी पाबंदी लॻाई वञे थी, त उन वक़्तु असांजा जेके बि सिंधी अदीब हुआ, अब्दुल करीम गदाई, शेख हयाज़, अमर जलील, अली बाबा, रसूल बख्श पली जो सिराजुल हक मेमण, आगा सलीम ऐं ॿिया खोड़ सारा राइटर्स जेके बि हुआ, उन्हनि सभिनीनि जी तख़लीकुनि में तव्हांखे वतन परस्ती, क़ौम परस्ती, ॿोलीअ जो बचाव ऐं इन्हनि जो जेको आवाज़ आहे उहो तव्हांखे मिलंदो। मसलन शेख हयाज़ जेको आहे उहो मज़ामती पीरियड में चयो त सिंध देस जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया, मिटी मथे लाया, किंजर खां कारूंझर ताईं तोखे चश्मन चाया, गीत बि मूं वटि तुंहिंजा माता, बेत बि तुंहिंजा भाया, मिटी माथे लाया। या गदाईअ जो फ़िक्र तव्हां मज़ामती फ़िक्र ॾिसो त तुंहिंजा वेड़ा ऐं वस्तियूं सदा पिया वसन, मुंहिंजे सुख जा चमन सिंध प्यारा वतन। या नारायण श्याम, माण्हुनि जी पवे साफ़ संदन, ॿोलीअ मां ॼाण, श्याम ॻाल्हाए जे सिंधी थी जिते सिंध होते। त हाणे मज़ामती जेको दौर रहियो अदब जे अंदरि, उन में अदब जी जेका साख़्त जुड़ी उहा सॼी जो सॼी डाइवर्ट थियल हुई तव्हांजी ॿोलीअ ॾांहुं, तव्हांजे वतन ॾांहुं, वतन जे मारूअड़नि ॾांहुं। ऐं अहिड़े तरीक़े सां वरी तव्हां ॿियनि दौरनि जो जेकॾहिं तजियो कंदव त तरक़ी पसंद दौर में हर रुजत परस्त जेका सोच हुई उनजे ख़िलाफ़ ॻाल्हायो वियो, उनखे निंदियो वियो। ऐं जेके बि असां वटि उहे साॻिया ई अदीब ऐं शाइर जेके मज़ामती फ़िक्र जे तहत अदब तख़लीक़ करे रहिया हुआ, पोइ वरी उहे डाइवर्ट थी विया तरक़ी पसंदीअ ॾांहुं। शेख हयाज़, सरवेज सजावली, हैदर बख्श जतोई, इब्राहिम मुंशी,
इन्हनि सभिनीनि जी कहाणी। हा मतिलबु त जेके तव्हांजो तव्हां आवाज़ ड्रॉप पियो थिए। मज़ामती दौर या मज़ामती अदब जी ॻाल्हि तव्हां कई या हुन सां गॾोगॾु हुन खां पहिरें जेको सूफ़ी साख़्त वारी ॻाल्हि कई त उन्हनि जे साम्हूं ॿिया कहिड़ा जेके बाइनरी अपोज़िशन्स हुया या ॿिया कहिड़े क़िस्म जा साख़्त हुया जेको साख़्तियाती पॉइंट ऑफ व्यू खां असां उन्हनि शाइरी खे सम्झी सघूं। मिसाल तौरु मज़ामती दौर वारो अदब हो त उनजो बाइनरी अपोज़िशन हिकिड़ी ग़ुलामी हुई, उहा आज़ादी चाहिनि पिया। इहे हिकिड़े क़िस्म जा समाजी साख़्त असां वटि मौजूदु हुया। जी अदब असां समाजी साख़्त खे जेको आहे असांखे मुतबादिल करे पेश करे ॾिए पियो आहे। असां उन साख़्त खे ॾिसूं पिया, हिकिड़नि साख़्तनि खे रिजेक्ट करे ॿियनि साख़्तनि खे आणूं पिया, त डेफिनेटली असांखे इहे शयूं असांखे प्रोवाइड करे ॾियनि पियूं। जी दोस्तनि खां बि कुझु सुवाल वठंदासीं। असां वरी बि चाहींदासीं त जेकॾहिं तव्हां प्लाट ते या स्टोरी तरफ़ अचो अदब में, त तव्हां सिंधी अदब जे हवाले सां ॾाढी सुठा एग्ज़ाम्पल ॾिना। इवन एतिरे क़दुरु जो अलिफ़ ॿे जेके आहिनि उहे सभई साख़्त जो हिसो आहिनि। अलिफ़ अख बे बदक इन जे करे मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि जो साख़्त बि मुख़्तलिफ़ आहे, अख जो बि ऐं अखर जो बि। ईअं साख़्त असांजे समाज जो बि हिसो आहे। असांजे समाज में वॾेरपा, जी जागीरदारी आहे, कहाणियूं जेके आहिनि नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ लिखजनि थियूं पियूं, त उन हिकिड़ा साख़्त ऑलरेडी आहिनि ऐं ॿिए हा साख़्त वरी असां प्रोमोट कयूं था पिया। जी ऐं इहा हिकिड़ी गफ़ूर मेमण साहिबु हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु कई आहे, तव्हांजो मतिलबु आहे त इहे प्री डिटरमाइंड आहिनि, पर प्री डिटरमाइंड न, जीअं मैडम तव्हां भली ॻाल्हि कई आर्बिट्रेरी वारी, त आर्बिट्रेरी शयूं असां वटि मौजूदु आहिनि। उहे जी आर्बिट्रेरी जो मतिलबु आहे त सकाफ़ती सरगर्मियूं आहिनि जेके असांखे क्लियर कंदियूं। डॉक्टर गफ़ूर साहब जो कमेंट आहे, इट मीन्स राइटर इज़ डिटरमाइंड बाय स्ट्रक्चर। राइटर उन स्ट्रक्चर जो डिटरमाइन बि आहे, पर स्ट्रक्चर जो क्रिएटर बि आहे। त राइटर जेको के माण्हू तारीख़ थियनि था, सॼी तारीख़ खे बदिलाए छॾनि था, नेल्सन मंडेला या अहिड़े क़िस्म जा एग्ज़ाम्पल मैडम तव्हां जेकॾहिं ॿियो जी डॉक्टर साहब खे सेटिस्फाई करण जे लाइ त अञा बहितर थींदो। असां दोस्तनि जा ॿिया सुवाल बि वठंदासीं ऐं जेके असांखे ॿुधनि पिया उन्हनि खे गुज़ारिश आहे त जस्टिफाइड क्वेश्चन असांखां पुछनि साख़्तियात थ्योरी जे हवाले सां, अदब जे हवाले सां या लिसानियात जे हवाले सां। त बि असां वेठा आहियूं। तव्हां डॉक्टर साहब जी इन कमेंट्स खे कीअं था ॾिसो मैडम, थोरो एक्सप्लेन कंदव? अच्छा, डॉक्टर साहब जेका ॻाल्हि करे पियो, इट मीन्स राइटर इज़ डिटरमाइंड बाय स्ट्रक्चर, यानी को साख़्त में जेको आहे उहो क़ैद आहे, उन खां उहो ॿाहिरि नथो निकिरी सघे। बट अल्दो ही इज़ नॉट क्रिएटर, मतिलबु उहो क्रिएटर न आहे, ईअं कोन्हे। क्रिएटर जी पंहिंजी हैसियत आहे, तख़लीक़कार जेको आहे उहो बहरहाल तख़लीक़कार आहे, पर तव्हां ॾिसो त हुन जो जेको आस पास आहे, हुन जो जेको माहौल आहे, जंहिं एरा जे अंदरि हू रहे थो, जिन रियलिटीज़ सां हू रहे थो, जंहिं समाज जो हू हिसो आहे, जंहिं कल्चर में हू हुनजो जेको वजूद आहे उहो एग्ज़िस्ट करे पियो थो, उहो उन खां कीअं पंहिंजी जान आजी कराए सघे थो। छाकाणि त तव्हां जूं जेके क्रिएशन्स आहिनि उहे इन्हनि सभिनीनि शयुनि जो रिफ्लेक्शन ई त आहिनि। तव्हां चाहींदे न चाहींदे, जीअं मूं ॻाल्हि कई त सोसियर चवे थो त इहे सभु जेके शयूं आहिनि इहे तव्हांजे लाशौरी साख़्त जो हिसो आहिनि। तव्हां इन्हनि खां आजा नथा थी सघो। तव्हां जेकॾहिं चओ त न मां का अहिड़ी क्रिएशन कयां जंहिंमें जेको आहे सो बिल्कुलु का नई शइ हुजे, नवाण हुजे, जेका प्रीवियसली कंहिं लिखी न हुजे, मसलन तव्हांजो मुख़्तलिफ़ जेको आहे सो अदबी रवायतूं आहिनि, मैथोलॉजीज़ आहिनि, ऐं तव्हांजा डिफरेंट जेके आहिनि हिकिड़ा कैरेक्टर्स आहिनि, तव्हांजो हिस्टोरिकल हिकिड़ो पूरो बैकग्राउंड आहे। तव्हां जॾहिं को क्रिएटर लिखे थो, जॾहिं को तख़लीक़कार लिखे थो, त हू छा थो करे? हू इन्हनि सभिनीनि शयुनि मां ई त कुझु न कुझु खणी तख़लीक़ करे थो न। पोइ तव्हां उनखे, उन जी तख़लीक़ खे जेकी साख़्त आहे उन खां कीअं था अलॻि करे सघो? मां नथी सम्झां त इहो पॉसिबल आहे। जेको राइटर आहे उहो जॾहिं लिखंदो त हुनजी लिखणीअ में उन जे समाज जी ऐं उन जे सकाफ़ती अमल जी जेका साख़्त आहे उहा ख़ुदि ब ख़ुदि किथे न किथे रिफ्लेक्ट थींदी। जी अदा, तव्हांजो आवाज़ बिल्कुलु न पियो अचे। न, बिल्कुलु आवाज़ न पियो अचे अदा मुबारक। आवाज़ तव्हांजो बिल्कुलु कटिजी वियो आहे। नालो ॾियण जे अमल ते मुआशिरे, रिवाजनि, ज़ाती सोचनि जो केतिरो असरु आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां हिन जो काफ़ी जवाबु ॾेई चुका आहियो, पर ॾेई चुकी मुख़्तसिर आहियां इहो बिल्कुलु। हा तव्हां ॾेई चुकियो आहियो, मुख़्तसिर जो जवाबु ॾियो ऐं पोइ अॻिते हलूं था। त अज़हरुद्दीन नूनारी ॾाढो सुठो सुवालु पुछियो आहे त केसराट साहब नाले ॾियण वारे अमल ते, नालनि जी मीनिंग ते
उन्हनि जो साख़्त सां उन्हनि जी मौजूदा मीनिंग सां जेको तालुक़ु आहे आर्बिट्रेरी कंडीशन में, या उन खां पोइ उनखे डिकंस्ट्रक्शन जे हवाले सां अचूं था त माना जी जेका नाले जी मीनिंग आहे उहा ॿी आहे, पर असां समाज में ॿी करे वठूं था पिया। उन जे हवाले सां मैडम ज़बरदस्त क़िस्म जी गुफ़्तगू करे चुकियूं आहिनि। हाणे अचूं था असां अॻे सुवाल ॾे जेको अज़हरुद्दीन उनारी साहब पुछियो आहे, त जी असां उनजी सुवाल हा हीअ आहे त स्टोरी फंक्शंस, इंडेक्स, नैरेटिव, टाइम, ऑर्डर, ड्यूरेशन, frequency, characterization, direct, indirect, focalization, narration, narrator type, homodiegetic, heterodiegetic, narrator level, involvement, etc. सख़्त तनक़ीद इन्हनि खे हीअं नाहे विरहाईंदी? डेफिनेटली अज़हरुद्दीन जो ॾाढो सुठो सुवाल आहे त स्टोरी कीअं फ्लो करे थी साख़्तियात जे हवाले सां, फंक्शन्स जे हवाले सां, नैरेटिव, टाइम एंड ऑर्डर जे हवाले सां। इहे काफ़ी शयूं जेके इंटरमिंगल्ड आहिनि नैरेटिव, नैरेटोलॉजी ऐं स्ट्रक्चरलिज़म जे हवाले सां। मैडम थोरो तव्हां हिन हवाले सां जवाबु ॾियो त पोइ असां ॿियनि सुवालनि तरफ़ हलूं। अदा हिन सवाल खे मूं अंडरस्टैंड न कयो आहे त हीअ छा था पुछणु चाहिनि, पुछण थोरो हिनखे तव्हां एक्सप्लेन कयो। साख़्तियात तनक़ीद हीअं नाहे विरहाईंदी, यानी इहा स्टोरी खे फंक्शन्स जे हवाले सां विरहाईंदी आहे, इंडेक्स जे हवाले सां, नैरेटिव, टाइम एंड ऑर्डर जे हवाले सां विरहाईंदी आहे। त मिसाल तौरु जेकॾहिं स्टोरी स्टार्ट थी आहे त साख़्त जे हवाले सां त उनजी जेका पैरेलल जेके टेंसिस आहिनि, एक्टिव वॉइस आहे, पैसिव वॉइस आहे, प्रेज़ेंट टेंस आहे, पास्ट टेंस आहे, या जेका ड्यूरेशन ऑफ टाइम आहे समथिंग जी, या फ्रीक्वेंसी कंहिं एक्शन जी आहे, कैरेक्टराइज़ेशन आहे, या डायरेक्ट इनडायरेक्ट फोकलाइज़ेशन आहे, त इन जे हवाले सां साख़्त छा थी, साख़्तियाती तनक़ीद छा थी चवे? सुवाल अहिड़े क़िस्म जो आहे। अच्छा, मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ जेको बहस आहे इन जो घणो तणो जेको तालुक़ु आहे उहो पोस्ट स्ट्रक्चरलिज़म ऐं डीकंस्ट्रक्शन सां वधीक जुड़े थो। जेतोणीकि साख़्तियात इन्हनि शयुनि खे बहस हेठि आणे थी, मसलन उहो प्लॉट जे अंदरि कहिड़ा कैरेक्टर्स आहिनि, टाइम कीअं ॾेखारियो वियो आहे, कैरेक्टर्स जेके आहिनि उन्हनि जी स्टार्टिंग कीअं थी थिए, एंडिंग कीअं थी थिए, या क्लाइमेक्स ऐं एंटी क्लाइमेक्स जो जेको सिलसिलो आहे उनखे साख़्तियात बहस हेठि आणे थी। पर वरी आउं उहा साॻी ॻाल्हि रिपीट कंदसि त इहे सभई जेके शयूं आहिनि इहे जॾहिं असां पोस्ट स्ट्रक्चरलिज़म में वञूं था त इहे डायरेक्टली उते वधीक डिस्कस थियनि थियूं। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सवाल खे असां उन लेक्चर में जेकॾहिं आंसर कयूं त वधीक बहितर आहे, छो त इन्हनि शयुनि खे सम्झाइण जो वरी टोटल हिकिड़ो अलॻि पर्सपेक्टिव आहे, टर्मलॉजीज़ आहिनि जिन खे सम्झाइण जी ज़रूरत पवंदी। बिल्कुलु सही चओ था। हिन हवाले सां बि साख़्तियाती तनक़ीद चवे थी त पैरेलल्स जेके शयूं हूंदियूं आहिनि प्लाट में, या इकोस हूंदा आहिनि त मथे जेको कैरेक्टर छा थो चए, हेठि छा थो चए, टाइम सीक्वेंस आहे या रिफ्लेक्शन जी ऐं रेपिटेशन, कैरेक्टर्स जी जेका यूनिटी आहे उहा बि इन साख़्तियात जे हवाले सां अची थी वञे। त डेफिनेटली हिकिड़ो सुठो सुवालु आहे, तव्हां बि बिल्कुलु ज़बरदस्त क़िस्म जो जवाबु ॾिनो आहे। त हाणे हलूं था अॻे सुवाल साख़्तियात तनक़ीद वारो पहलू। अकबर साहब चए थो त अञा तशना आहे, त अकबर साहब जे हवाले सां तव्हां छा चवंदो? हाणे अकबर साहब पाण वॾो स्कॉलर आहे, हुनखे हाणे सेटिस्फाई करणु असांजे वस में कोन्हे, तव्हां ॿ अखर चओ। हा बिल्कुलु अदा, हाणे ॾिसो त ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि मौज़ूअ ते तव्हां अधु कलाक या 45 मिंटनि जे अंदरि उन जे सभिनीनि पासनि खे कवर नथा करे सघो। साख़्तियाती तनक़ीद में बिल्कुलु अञा कुझु शयूं आहिनि जेके स्किप थियनि पियूं, पर मां सम्झां थी त पोइ हुनजे लाइ या त हिकिड़ो सेमिनार कोठाइजे जंहिंमें हुनजे सभिनीनि पासनि खे अलॻि अलॻि डिस्ट्रीब्यूट कजे त तव्हां साख़्तियात जे हिन पासे ते ॻाल्हायो या हिन शइ खे तव्हां डिस्कस कयो, त उते मां सम्झां थी त साख़्तियाती तनक़ीद खे मुकमल तरीक़े सां असां अहाते अंदरि आणे सघूं था। बाक़ी ही प्रोग्राम त मां सम्झां थी हुनजे लाइ वाक़ई घटि आहे। डॉक्टर साहब, ॿियो अकबर साहब बिल्कुलु सही था चवनि। अकबर साहब, असां तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं कॾहिं सेशन में तव्हां बि हुनखे ॿुधाईंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ो माण्हू जेको तमामु घणो पढ़ंदड़ आहे ऐं जंहिंजी जेका एक्सपेक्टेशन आहे उहा तमामु घणी हूंदी आहे, हिकिड़े सेशन में पूरी थियणु मुमकिन कोन हूंदी आहे हिकिड़े कलाक में, हुनजे लाइ काफ़ी सुठो टाइम खपे। मैडम ॾाढो ज़बरदस्त जवाबु ॾिनो आहे। हीउ केसराज जो सुवालु आहे त साख़्तियात जी तहरीक जो अदब ते कहिड़ो असरु आहे या कहिड़ो असरु हुजणु खपे? साख़्तियाती नज़रिए जी लिमिटेशंस ते बि कुझु रोशनी विझो, यानी साख़्तियाती तहरीक जो असरु ऐं उन्हनि में जी हिकिड़ी तनक़ीद क्रिटिक बि पेश कयो त तव्हां बहितर थी वेंदो। जी अच्छा, मैडम, इन अदा मुंहिंजे ख़्याल में इन सवाल जो जवाबु अची वियो आहे। मूं साख़्तियात खे जॾहिं बहस ठहंदो आहे त आख़िर में जेको सिंधी अदब खे टच कयो अथमि उन में साख़्तियाती तहरीक जे असर खे मूं वाज़े कयो आहे त मुख़्तलिफ़
लिटरेचर जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ असां दौर खणूं था उन में साख़्त जे हवाले सां कहिड़ो कहिड़ो अदब जेको आहे उहो तख़लीक़ थींदो रहियो आहे, त उन जे कैरेक्टर खे बि मुंहिंजे ख़्याल में असां बहस ठहंदो आहे। ऐं इहे सवाल मुंहिंजे ख़्याल में तव्हां सभु उहे खणो पिया जिन जा मां सम्झां थी जवाब अची विया आहिनि। न न ॾाढो सुठो केसराज, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन सुवाल जो जवाबु ऑलरेडी असां डिस्कस करे चुका आहियूं सुठे नमूने सां। त तव्हां ॾिसंदो त कंहिं दौर में नसीम इजाज़ी जा नाविल पढ़ंदो त हिकिड़ो साख़्त हुयो, जेकॾहिं इस्लामी राइज़ वारो सिस्टम हो, जीअं अर्त गरल जहिड़े क़िस्म जा ड्रामा स्टार्ट कया विया आहिनि, उहे हिकिड़े क़िस्म जो साख़्त हुया। उनखे इन अदब जे ज़रिए उन्हनि साख़्तियाती कॉन्सेप्ट्स खे वरी उजागर कयो थो वञे ऐं अहिड़े क़िस्म जा अदब जेको आहे लिखियो वियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल अयास वारे दौर खां पहिरें वारे जेकॾहिं दौर खे तव्हां ॾिसंदव त उन वक़्तु पर्शियन दौर जो या पर्शियन साख़्त जेका हुकुमरानी हुई उनजो समाज ते ॾाढो घणो असरु हुयो ऐं सभु माण्हू बिल्कुलु कोशिशि कंदा त पर्शियन जेको आहे लैंग्वेज सिखनि ऐं पर्शियन ॿोली जेका आहे उहा अडॉप्ट कनि ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं कनि, त पोइ उहो अदब सॼो अच्छा उन असर हेठि लिखियो वेंदो हुयो। जॾहिं अच्छा अयाज़ अहिड़े अची तरीक़े करे सां जेकॾहिं अदा सॉरी माज़रत तव्हांखे कट पई कयां त इहो मतिलबु हिकिड़ो मुख़्तलिफ़ सिलसिलो जेको आहे उहो जारी रहियो आहे। तव्हां ॾिसो त हिकिड़ी तारीख़ी जेको आहे सो दौर बि असां वटि रहियो आहे जंहिंमें तारीख़ी कहाणियूं नाविल जेके मौज़ू हुआ असांजा, मसलन जीअं सिराज जो नाविल आहे पढ़ाॾो सो ई सॼो तारीख़ी पस मंज़र में लिखियलु आहे, अली बाबा जो नाविल आहे, मोहन जो दड़ो, त अदब जे अंदरि हिकिड़ा मुख़्तलिफ़ ट्रेंड्स रहिया आहिनि जिन में किथे जेको आहे उहो अरबी ऐं फारसी या उरूज़ी जेका शाइरी आहे उन जी साख़्त रही आहे, सभिनीनि शाइरनि या लेखकनि उन जे तहत लिखियो आहे। वरी किथे तव्हां ॾिसो त तारीख़ी हवाले खां तारीख़ जा जेके मौज़ू आहिनि असांजे लेखकनि उन्हनि ते लिखियो आहे। त इहो जेको आहे सो उहे डिफरेंट हिकिड़ा पीरियड्स रहिया आहिनि जंहिंमें जेका शइ जंहिं वक़्तु इन रही आहे असांजे सभिनीनि राइटर्स उन ते लिखियो आहे। अच्छा, हिन में हिकिड़ी ॿी मज़े जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, ऐड कंदी हलां त तव्हां जीअं मूं क्लासिकल दौर डिस्कस कयो या मज़ामती दौर डिस्कस कयो, तरक़ी पसंदीअ जो दौर डिस्कस कयो, त तव्हां ॾिसो 90s खां पोइ अदब जे अंदरि जेको आहे उहो फ़िक्री हवाले सां हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थी वियो ऐं अदब जेको आहे उहो ॼण सम्झो त ख़ला में लटकियल हुयो। छाकाणि त मुख़्तलिफ़ दौरनि जी जेका साख़्त हुई उहा जॾहिं ख़तमु थी वई, मज़ामती दौर एंड थी वियो, तरक़ी पसंदीअ जो दौर एंड थी वियो, त पोइ तव्हांजा उहे सभई राइटर्स मौजूदु हुआ। मसलन अमर जलील बि तव्हांजो मौजूदु हो, आगा सलीम बि मौजूदु हो, पर उन्हनि मां कंहिं बि राइटर उन पहिराए जी जेका कहाणी आहे उहा कोन लिखी। 1990s खां पोइ ख़ासि करे जेको अदब तख़लीक़ थियो आहे उनखे जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हां ॾिसंदव त तव्हांखे उहे शयूं न मिलंदियूं। या मसलन हाणे उनजो रीज़न इहो आहे त अदब जी जेका साख़्त हुई उहा तब्दील थी वई। मुख़्तलिफ़ दौरनि में अदब जी जेका साख़्त हलंदी पे आई, त जीअं ई उहा तब्दील थी त उहे राइटर्स मौजूदु हुआ पर तव्हांखे उहो अदब हू कोन ॾेई सघिया जेको उन दौर जी साख़्त में हू क्रिएट करे रहिया हुआ। जी अदा। ॾाढो सुठो केसराज, तव्हांजे लिमिटेशंस जे हवाले सां ॻाल्हि कई तनक़ीद जी, उहो पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जो पासो आहे। त हू चए थो त सिग्निफाइड हिकु न हूंदो आहे, तमामु घणा हूंदा आहिनि ऐं बाइनरी अपोजिशन ज़रूरी न आहे, इहो यूरोसेंट्रिक आहे। इहो असां पोस्ट स्ट्रक्चरल कॉन्सेप्ट खे पोइ डिस्कस जी कंदासीं जंहिं महिल एग्ज़ैक्टली। ॿियो सेशन पोस्ट स्ट्रक्चरलिज़म यानी साख़्तियात पुॼाइण वारो, त उन में डेफिनेटली जेके बि शयूं रद में आयूं आहिनि साख़्तियात वारे में, त उन में उहे शयूं डिस्कस हेठि अची वेंदियूं ऐं पोइ तव्हां पाण जज करियो त कहिड़ा लिमिटेशन साख़्तियात वारा आहिनि। फिदा हुसैन अबड़ो जो सुवालु आहे, हिकु लफ़्ज़ जी साख़्त सम्झ में नथी अचे, अलिफ अख बे बदक पढ़ियोसीं, उनखां अॻु पढ़ियोसीं अलिफ अख बे बला, किताब में तस्वीर नांग जी आहे, केतिरनि ख़तरनाक जानवरनि खे बला जो तस्वर, ॿी आहे जीअं मीम या झंग मां गुज़रंदे बलाउनि जो साख़्त न आहे। त फिदा हुसैन अबड़े जी सुवाल जो जवाबु मैडम कीअं तव्हां काफ़ी ॾेई विया आहियो, त माना जेका शइ मतिलबु ही तव्हां तइदा उन्हनि हिकिड़ो कमेंट कयो आहे, हिन में क्वेश्चन हा त नाहे को, मतिलबु हू पंहिंजो जेको रायो आहे उहो असां सां शेयर पिया कनि। त बिल्कुलु तव्हां ॾिसो त हिकिड़ो वक़्तु जॾहिं असां अलिफ बे पढ़ंदा हुआसीं त उन में अलिफ अख ऐं बेबदक मूं पाण बि पंहिंजे नंढपण में पढ़ियो, पर हींअर जेके ॿार पढ़नि पिया उहे अलिफ अंब पढ़ंदा आहिनि ऐं ॿे बुक पढ़ंदा आहिनि, ठीकु आहे, या ॿे बकरी पढ़ंदा आहिनि। त इहो जेको आहे सो हिकिड़ी वेरिएशन आहे जेका मुख़्तलिफ़ दौरनि में अदब जे अंदरि अचे पई थी। ॿियो सुवाल आहे डॉक्टर तुफेल चांडीअ जो, हाउ डज़ द लिटरेचर ड्यूरिंग MRD मूवमेंट काउंटर बाइनरी स्ट्रक्चर?
Why did poetry outdo prose during this period in cultural context? कल्चरल कॉन्टेक्स्ट जे हवाले सां ॾाढो सुठो सुवालु आहे त इहे छो पोइट्री जेका डोमिनेंट रही आहे नसर न रहियो आहे ऐं MRD वारे मूवमेंट में बाइनरी स्ट्रक्चर जे हवाले सां ॾाढो सुठो सुवालु आहे मैडम। हा, त इन जो जेको बुनियादी सबबु आहे उहो इहो आहे त शाइरीअ खे हमेशह नसर खां वधीक माण्हुनि खे कन्विंस करण जो हिकिड़ो ज़रियो सम्झियो वियो आहे, या शाइरी जेकी आहे उहा नसर जी बनस्बत इंसान खे वधीक मुतासिर करे थी। शाइर जिन ख़ूबसूरत लफ़्ज़नि तसवुरनि ऐं ख़्यालनि खे उजड़े तरीक़े सां पेश करे थो त उहा आम ॿुधंदड़ या जेको पढ़ंदड़ आहे उनखे जल्दी कन्वे करे थी वठे। मसलन जॾहिं शेख हयाज़ चयो त धरती तोते सीस निमाया, सिंध देस जी धरती तोते सीस निमाया, या हू चए थो इनकलाब इनकलाब गाए इनकलाब लोड साम्राज्य खे धोड साम्राज्य खे। त इहो जेको डिक्शन हुयो या इहो जेको टेक्स्ट हुयो उन माण्हूअ खे पंहिंजे शहर में वधीक जकड़ियो, ऐं ईअं नाहे त को उन दौर जो जेको नसर हुयो उहो मक़बूल कोन थियो। उन दौर में जेके कहाणियूं लिखियूं वयूं, अमर जलील जेके कहाणियूं लिखियूं उहे तमामु घणियूं मशहूरु थियूं, ॿियनि राइटर्स जेके कहाणियूं लिखियूं उहे बि तमामु घणियूं मशहूरु थियूं, उन्हनि जा अॼु ॾींहं ताईं असां मिसाल ऐं हवाला बि ॾींदा आहियूं। पर जीअं मूं चयो त शाइरी इंसान जे एसाबनि खे वधीक ऐं जल्दी मुतासिर करे थी, शायदि इहो ई सबबु आहे त उन वक़्तु शाइरीअ वारे पासे जेको ध्यानु आहे उहो वधीक वियो आहे बनस्बत नसर जे। जी अदा। क्वेश्चन भी ॾाढो सुठो हो, जवाब भी ॾाढो सुठो हो। डॉक्टर तुफैल साहब, तव्हां पोस्ट कॉलोनियल स्टडीज़ जा प्रोफेसर आहियो, तव्हांजी PhD पोस्ट कॉलोनियल स्टडीज़ में आहे, त रेजिस्टेंस जेका आहे तव्हांजो हिकिड़ो अहम ऐं पसंदीदा सब्जेक्ट रहियो आहे, तव्हां हुन ते ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा बि रहिया आहियो। त असां वटि जेको समाज जो स्ट्रक्चर उन वक़्तु हुयो या हिन वक़्तु आहे उहो जागीरदारी ज़रई समाज आहे। त ज़रई समाज में माण्हुनि वटि इंडस्ट्रियल समाज वांगुरु प्रोस पढ़ण जो एतिरो टाइम न आहे, एतिरियूं सहूलियतूं न आहिनि, या एतिरे क़दुरु उहा जेका डेप्थ कोन्हे, उहो माण्हू शाइरी जो सहारो वठंदा आहिनि। ऐं कल्चरली शाइरी जेका आहे इमोशन्स खे जज़्बनि खे वधीक उभारे थी, ऐं उहो जेको असांजो समाजी साख़्त आहे यानी ज़रई समाज हुजण वारो डेफिनेटली उहो मैटर करे थो। उनजे करे MRD तहरीक में इहे शयूं साम्हूं आयूं। मैडम ॾाढो सुठो हुन हवाले सां जवाबु ॾिनो। अॻियूं शायदि सुवालु आहे HB बलोच जो। टाइम काफ़ी घणो थी वियो आहे मैडम, तव्हांखे ॾाढो मुसलसल ॻाल्हाईंदियूं रहियूं आहियो, पर पोइ बि हाणे लिसनर्स आहिनि, कुझु सुवाल स्किप कयूं था, कुझु सुवाल वठूं था। अदब समाज जो इख़लाक़ी अक्स हूंदो आहे। अदब खे अहम अवाम जूं ज़रूरतूं बनाईंदियूं आहिनि। उन लाइ अदब जी ज़रूरतनि जे बुनियाद ते साख़्त तब्दील थियो वञे त शौरी कोशिशुनि जो कहिड़ो जवाज़ बाक़ी थो बचे? जी मैडम। अदब, मां थोरो क्वेश्चन खे वरी रिपीट करणु चाहींदसि। हा अदब समाज जो इख़लाक़ी। अच्छा, शौरी कोशिशुनि जे हवाले सां ही क्वेश्चन कनि पिया। त बेसिकली ॾिसो, इंसान जेको आहे उहो सिर्फ़ु पंहिंजे शऊर सां एग्ज़िस्ट कोन थो करे, पर जॾहिं असां इल्मु नफ़्सियात जे अंदरि हलूं था त हिकिड़ा लाशौरी मुहरिक आहिनि जेके शौरी मुहरिकनि खां वधीक इंसान खे पंहिंजे असर हेठि आणनि था, या इंसान जेकी पंहिंजी ज़िंदगी आहे उहो शऊर में रहंदे बि लाशौरी मुहरिकनि जे असर हेठि वधीक गुज़ारे थो। त हाणे बिल्कुलु अदब जेको आहे उहो सिर्फ़ु इख़लाक़ी अक्स कोन्हे समाज जो, बल्कि समाज जा ॿिया बि मुख़्तलिफ़ अंसर आहिनि, जिन में तव्हांजी सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, तारीख़ आहे, तव्हांजो तमदन आहे, ऐं उन खां अलावा ॿिया बि काफ़ी जेके अंसर आहिनि उहे अदब जे अंदरि रिफ्लेक्ट थियनि था। पर ॻाल्हि इहा आहे त शौरी ऐं लाशौरी जेके कोशिशूं आहिनि उन्हनि जो कहिड़ो जवाज़ थो बचे, त मां सम्झां थी त ज़रूरतुनि जे बुनियाद ते त अदब जेको आहे उहो कॾहिं तख़लीक़ बि कोन थियो आहे। अदब जी जेका तख़लीक़ आहे उन में ज़रूरत भले हिकिड़ो अंसर हुजे, पर घणे भाङे असांजा जेके राइटर्स आहिनि उहे अदब खे तख़लीक़ कनि था समाज खे तब्दील करण जे लाइ, ऐं उन में हू जेके बि मौज़ू खणनि था
या जेको फ़िक्र हू पहुचाइण चाहिनि था, जीअं असां चऊं था न त अदब ऐं जेको अदीब जेको आहे उहो सोशल साइंटिस्ट आहे, यानी कि समाज जो साइंसदान आहे अदीब। समाज में जेके बुरायूं आहिनि, जेके उणायूं आहिनि, जेके पिछड़ायूं आहिनि, ख़राबियूं आहिनि, या समाज खे कहिड़े रस्ते कहिड़ी वाट ते हलणु खपे, या अदब खे जेको आहे उहो समाज खे संवारण में कहिड़ो किरदारु अदा करणु खपे, त अदीब जेको आहे उहो इन एजेंडा जे तहत क्रिएट करे थो। अदब जो जेको आहे ज़िंदगीअ वारो जेको पासो आहे, अदब बराए ज़िंदगी, त उन में अदीब जो जेको फोकस आहे उहो आहे त हू समाज खे तब्दील करणु चाहे थो। समाज में जेके क़दर रीतूं रस्मूं अखलाकियात या मज़हब जे हवाले खां या किन ॿियनि मसइलनि जे हवाले खां हू जेके उणायूं महसूस करे थो, हू पंहिंजी क्रिएशन जे ज़रिए उन्हनि में चेंजिंग आणणु चाहे थो। त हाणे उते जेको आहे जेको राइटर आहे उहो पंहिंजे समाज जी साख़्त सां गॾोगॾु पाण खे कन्वर्ट कंदो अचे थो। जीअं मूं ज़िक्र कयो त जेके राइटर्स आहिनि उहे साॻिया आहिनि, पर जीअं ई अदब जी साख़्त तब्दील थिए थी त उन साख़्त जे तब्दील थियण सां हू वरी हिकु ॿी साख़्त में एंटर थी था वञनि। त इहा कोशिश कंहिं हद ताईं शौरी बि आहे ऐं घणे हद ताईं लाशौरी बि आहे। छो त तव्हां जंहिं माहौल जे अंदरि, जंहिं समाज जे अंदरि रहो था, एग्ज़िस्ट कयो था, उन खां तव्हां ॿाहिरि नथा वञी सघो। तव्हांखे उन समाज जी साख़्त सां गॾु ई हलणो आहे ऐं तव्हांखे उन जे तहत ई क्रिएशन करणी आहे। ठीकु आहे, मसलन अॼुकल्ह जो जेको पीरियड आहे जंहिंखे असां पोस्ट मॉडर्निज़म चऊं था, त मां इहो चवंदी आहियां त असांजा जेके राइटर्स आहिनि, जेतोणीकि उन्हनि मां 80% माण्हुनि खे या आम माण्हुनि खे पोस्ट मॉडर्निज़म या जदीदियत पुॼाणण जी ख़बर कोन्हे का, हू नथा ॼाणनि त इहा छा आहे, उन जूं जेके टेक्निक्स आहिनि फ़नी उहे कहिड़ियूं आहिनि, या इन जे तहत कहिड़ो लिटरेचर तख़लीक़ थियणु खपे। पर असां जूं जेके मारूज़ी हालतूं आहिनि उन्हनि में काफ़ी पोस्ट मॉडर्न शयुनि खे असांजा राइटर्स रिफ्लेक्ट कनि पिया। हाणे इहा शौरी कोशिश त कोन्हे, बुनियादी तरह सां हू जिन शयुनि खे एक्सप्लेन कनि पिया उनखे हू अंडरस्टैंड करण खां बग़ैर पंहिंजे लाशौरी मौरकनि जे ज़रिए पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां जीअं हू एनालाइज़ करे रहिया आहिनि, उन्हनि खे हू पंहिंजी क्रिएशन्स में, पंहिंजी राइटिंग्स में रिफ्लेक्ट कनि पिया। त इहा कोशिश मां सम्झां थी शौरी बि आहे त लाशौरी बि आहे, ऐं इन्हनि ॿिन्हिनि खे तव्हां सेपरेट नथा करे सघो। मैडम तव्हां ॾाढो सुठो जवाबु ॾिनो। उमेद आहे त HB बलोच मुतमिन थियो हूंदो, छो जो अदब समाज जो इख़लाक़ी अक्स हूंदो आहे। इहो ज़रूरी कोन्हे त समाज में जेकॾहिं समाज बैकवर्ड आहे त अदब बि ओड़ो बैकवर्ड लिखिजे। अदब इमेजिनेटिव हूंदो आहे ऐं इलाही अॻिते वधी करे सोचींदो आहे ऐं मुस्तक़बिल जूं शयूं बि अदब सोचींदो आहे, ऐं पोइ वरी अदब ख़ुदि अहिड़े क़िस्म जा वैल्यू सिस्टम ऐं मयार ठाहींदो आहे, पोइ समाज उनखे फॉलो कंदो आहे। सुधरियल समाजनि में इहो थींदो आहे त अदब तख़लीक़ी तौर ते अॻिते ईंदो आहे। हॉलीवुड में त जेके हॉलीवुड जूं मूवियूं आहिनि उनखे थिंक टैंक चयो वेंदो आहे, ऐं उहो थिंक टैंक खे ॾिसी करे पॉलिटिकल पार्टियूं बि उनखे फॉलो कंदियूं आहिनि। ऐं उन खां पोइ शौरी कोशिशनि जो जवाबु बाक़ी नथो बचे। त सॼी असांजी डिस्कशन हुई बि इन ॻाल्हि ते त सॼो जेका ॿोली जी माना वारो निज़ाम आहे उहो आर्बिट्रेरी आहे। मैडम ॾाढे सुठे नमूने सां वरी वरी बयानु कंदी आई आहे त ॿोली जो जेको सॼो निज़ाम आहे माना तख़लीक़ करण जो, उहो आर्बिट्रेरी आहे, यानी समाजी सरगर्मी आहे हिकिड़ी, ऐं समाजी ऐं सकाफ़ती सरगर्मी खे डेवलप करे ई असां वैल्यू सिस्टम ठाहियूं था। पर जेकॾहिं समाज बैकवर्ड हूंदो, उनजी एजुकेशन सिस्टम पुठियां हूंदी ऐं उनजो लिटरेरी सेंस घटि हूंदो त डेफिनेटली उहा शइ क्रिएट कोन थी सघंदी। इहे शयूं मैडम वरी वरी डिस्कस कंदी आई आहे ऐं ॾाढे सुठे नमूने सां शयूं डिस्कस थियूं आहिनि। मैडम बसि हाणे ॿ सवाल वठंदासीं। हिकु नंढिड़ो इहो डॉक्टर गफ़ूर मेमन साहब जो, पोइ असांजो अमर लगारी साहब जो सुवालु आहे, इज़ देयर एनी सब्जेक्टिव स्ट्रक्चरलिज्म? Is there any? Yes, of course. Subjective structuralism बिल्कुलु आहे। हर राइटर जो हिकिड़ो सब्जेक्टिव पर्सपेक्टिव बि थिए थो। तव्हां लिटरेचर जे अंदरि हिकु त रिफ्लेक्शन कयो था पंहिंजी ऑब्जेक्टिविटी खे, पंहिंजे आस पास में तव्हां छा था ॾिसो, कहिड़ियूं शयूं तव्हांखे मुतासिर कनि थियूं, ऐं उन्हनि खे तव्हां कहिड़े पर्सपेक्टिव में ॾिसो था। उन्हनि खे तव्हां जॾहिं एक्सप्लेन कंदो, जॾहिं उन्हनि खे तव्हां क्रिएट कंदो, त तव्हांजो हिकिड़ो जेको ज़ोन आहे उहो सब्जेक्टिव स्ट्रक्चरलिज्म जो बि हूंदो।
त तव्हां उन्हनि खे पंहिंजी मौज़ूइयत में कीअं ॾिसो था ऐं उनखे तव्हां उन पंहिंजे हिकिड़े मख़सूस पैटर्न जे तहत कहिड़े तरीक़े सां डाइवर्ट कयो था? अदा तव्हांजो आवाज़ बिल्कुलु न पियो अचे मुबारक। जी जी हिकिड़ो ॿियो सुवाल असांजो दोस्त आहे अमर लगारी साहब, तव्हां सुञाणींदा हूंदो, सुठो जी जी राइटर ऐं अफ़साना नवीस आहे। जीअं फ़र्द हिकु जुज़ तौरु ख़ानदान जी नुमाइंदगी करे थो, ख़ानदान हिकु जुज़ तौरु समाज जी नुमाइंदगी करे थो, माइक्रोकोज़म जी ॻाल्हि करे थो अमर साहब, ऐं उन्हनि खे हिक ॿिए खां अलॻि करे नथो ॾिसी सघिजे, तीअं इहो ॿुधाईंदा त हिकु नाविल या कहाणी साख़्तियाती तौरु उन समाज जी नुमाइंदा आहे? जे आहे त कीअं? छा इहा लेखक वटि तश्कील वठे थी या इहा समाज वटि अॻे ई आहे? तश्कील जे हवाले सां लेखक जो रोल बि ॿुधाईंदा। ठीकु, ॾाढो बहितर सवाल, ॾाढो तफ़सीली सवाल आहे, काफ़ी हिन जा पार्ट्स आहिनि। बहरहाल जीअं अदा अमर जेको आहे सो पहिरीं ॻाल्हि करे पियो त फ़र्द ख़ानदान ऐं ख़ानदान जो हिसो आहे ऐं ख़ानदान जेको आहे उहो समाज जी नुमाइंदगी करे थो, त बिल्कुलु इहो उहो ई सिलसिलो आहे जीअं असां एसोसिएट वटि ॾिठोसीं त हू सभिनीनि शयुनि खे हिकु निज़ाम जे तहत ॾिसे थो। हाणे इन्हनि खे हिक ॿिए खां अलॻि बिल्कुलु नथो करे सघिजे, बिल्कुलु राइट। हाणे इहो ॿुधाईंदा त नाविल या कहाणी साख़्तियाती तौरु उन समाज जी नुमाइंदा आहे, बिल्कुलु। तव्हां मुख़्तलिफ़ जेके कहाणियूं लिखियूं वयूं आहिनि, जमाल लबड़े खां वठी तव्हां इहो सिलसिलो खणो, अयाज़ क़ादरी मसलन जमाल लबड़े जी पिशू पाशा कहाणी आहे, त उहा असांजे समाज जी नुमाइंदा कहाणी आहे। उन में असांजे समाज जी साख़्त जेकी आहे उहा एक्सप्लेन कयल आहे। बेसिकली असांजो जेको समाज आहे उहो को तरक़ी याफ़्ता समाज कोन्हे को, बल्कि पुठिते पयल समाजनि मां हिकिड़ो समाज आहे। त उन जे अंदरि ग़ुर्बत हिकिड़ो अहम मसइलो आहे ऐं उहा ग़ुर्बत एतिरी ख़तरनाक आहे जंहिंमें माण्हू पंहिंजी औलाद बि विकिणी थो छॾे, पंहिंजे दिलि जो जेको टुकड़ो आहे, जेको बछड़ो आहे, उनखे बि हू विकिणी थो छॾे। ऐं इते जेके आहिनि उहे हुन जा जेके जज़्बा आहिनि उहे बि सम्झो त सफ़ा ॼण पोइते रहिजी था वञनि, हू पंहिंजी माशी हालतुनि खां एतिरो मजबूर थिए थो। त जेकी साख़्त आहे उहा बिल्कुलु तव्हांजे उन अदब सां कनेक्टेड आहे, ठीकु आहे। ऐं जेके तव्हांजा राइटर्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ इशूज़ खे खणंदा अचनि था। मसइलन सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो त जागीरदारी जेको निज़ाम हुयो उन में औरत जे हवाले खां काफ़ी इशूज़ खे विच वारे दौर में खयों विया। मसइलन नूरुल हुदा शाह आहे, या जेको आहे सो महताब महबूब आहे, या जेको आहे सो ॿिया जेके राइटर्स आहिनि, त हुननि ख़ूब लिखियो आहे हिन ते। त जागीरदारी निज़ाम जे अंदरि या वॾेर के समाज जे अंदरि औरत कीअं ॿिटे ज़ुल्म जो शिकार थिए थी, हुनखे कारोकारी करे बि मारियो थो वञे, क़ुर सां बि परणाइनि था, ऐं जेको आहे सो उनजी मर्ज़ीअ जी शादी बि नथी थिए। त बुनियादी तरह सां जेको अदब आहे उहो जंहिं साख़्त में मौजूदु आहे त उहो तव्हांजे तख़लीक़ुनि सां बि कनेक्टेड आहे ऐं उहो तव्हांजी तख़लीक़ुनि में रिफ्लेक्ट बि थिए पियो। ऐं उहो तव्हांखे न सिर्फ़ु हिकिड़ा पॉज़िटिव मैसेजिस बि ॾिए पियो, पर तव्हांखे इहो सोचण लाइ बि मजबूर करे थो त इन सॼी सूरत हाल खे तब्दील बि थियणु खपे। ऐं लास्ट अदा जो पार्ट, लास्ट शायदि हिकिड़ी शइ मूंखां ड्रॉप पई थिए, या मुंहिंजे ख़्याल में छो त क्वेश्चन तव्हां स्क्रीन तां हटी वियो त लास्ट पार्ट आउं हुनजो कोन ॾिसी सघी आहियां। हा मां वरी जी साख़्तियाती तौरु हिन समाज जी नुमाइंदा आहे, ठीकु आहे, बिल्कुलु जी आहे त कीअं हुनखे मूं एक्सप्लेन कयो। जे उहा लेखक वटि तश्कील वठे थी या उहा समाज वटि अॻई आहे, इहे ॿई शयूं मौजूदु आहिनि। समाज में मौजूदु आहे तॾहिं त लेखक वटि जेको आहे सो तव्हांखे उन शइ जो ज़िक्र मिले थो। जेकॾहिं समाज में हिकिड़ो मसइलो ई न हुजे, को इशू ई न हुजे, तव्हांजे समाज जो उहो मैटर ई न हुजे, त तव्हांजो राइटर उनखे कीअं खणंदो? तव्हांजो जेको राइटर आहे उहो डायरेक्टली तव्हांजे समाज सां ॻंढियल आहे ऐं हू पंहिंजे क्रिएशन्स जे अंदरि पंहिंजे समाज खे ई रिफ्लेक्ट करे थो। त मुंहिंजे ख़्याल में मादा जे सुवाल जो जवाबु तक़रीबन ॾेई चुकी आहियां। तश्कील जे हवाले सां लेखक जो रोल ॿुधाईंदा, त इन ते मूं हाणे डिस्कस कयो आहे। वॾी महिरबानी अदी, तव्हांजी वॾी महिरबानी मैडम, तव्हां सवालनि जा खुलियल दिलि सां जवाब ॾिना ऐं सुठो हिकिड़ो इंसाइट असांखे हिकिड़ो सुठे मौज़ू ते रोशनास करायो।
साख़्तियात खे असां लिसानियाती बुनियादनि ते सम्झण जी कोशिशि कई, साख़्तियात जे तनक़ीदी पासनि खे असांखे सकाफ़त सां ॻंढियो, उनखे असां समाज सां ॻंढियो ऐं तव्हां केतिरनि सुवालनि जा ॾाढा तफ़सीली जवाब ॾिना। असां सभिनी ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि तरफ़ां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो जो तव्हां एॾो सारो टाइम कढी असांखे ॾिनो। ज़ाहिर आहे मसरूफ़ियत आहे, हर को पंहिंजी मसरूफ़ियत में वेठो आहे ऐं मूंखे इहे चवंदे को फ़ख़्रु महसूसु कयो त असांजा ॾिसंदड़ जेके लिसनर्स आहिनि, ॿुधंदड़ आहिनि, उहे बि वेचारा वेठा आहिनि शुरू खां वठी ऐं सॼे सेशन दौरान असांजो उन्हनि जो साथ रहियो आहे ऐं उहे सुवाल बि पुछंदा रहिया आहिनि, एप्रिशिएटिव कमेंट बि कंदा रहिया आहिनि ऐं कुझु ॻाल्हियूं एड बि कंदा रहिया आहिनि। इहो सिलसिलो जारी रहंदो। अॼु तव्हांजी वॾी महिरबानी, अलाह तव्हांजे इल्म में वुसअत आणे ऐं ॾाढो सुठो त तव्हां ॻाल्हायो मौज़ूअनि ते, सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं उमेद आहे त असांजो इहो डिस्कोर्स और सिलसिलो जारी रहंदो। तव्हांजा असां शुक्रगुज़ार आहियूं। आख़िर में तव्हां कुझु चवणु चाहियो त ॿ लफ़्ज़ वरी ॻाल्हायो थी। महिरबानी। अदा सभिनीनि जी थोराइती आहियां, सभिनी भाइरनि जी, पूरी सिंध जे अंदरि या सिंध खां ॿाहिरि जेके बि असांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, जिन हिन प्रोग्राम में दिलचस्पी वरिती, कुझु ॻाल्हियूं जेको आहे सो उन्हनि पाण बि शेयर कयूं, मूंखां बि सुवाल पुछिया ऐं दिलचस्पीअ सां आख़िर ताईं हू असां सां हिन पूरे लेक्चर में शामिलु रहिया। मां उन्हनि जी तमामु घणी थोराइती आहियां ऐं मां सम्झां थी त हीउ जेको सिलसिलो आहे इहो जारी रहणु खपे। उनजो सबबु इहो आहे त ॾिसो, असां जेके सेमिनार्स वग़ैरह अटेंड कयूं था, मकाला पढ़ूं था, उहे शयूं फॉर्मल आहिनि ॾाढियूं ऐं तव्हां उन में जेके शयूं ॿुधो था या ॾिसो था त उन में आम माण्हुनि खे काफ़ी मुंझारा रहिजी था वञनि ऐं हू शायदि पंहिंजे ज़हननि में काफ़ी सवाल खणी बि वेंदा हूंदा। के जेके ॻाल्हियूं उन्हनि खे सम्झ में न ईंदियूं हूंदियूं त उन्हनि जे हवाले सां हुननि वटि यकीननि मुंझारा हूंदा। मां सम्झंदी आहियां त लेक्चर जेको आहे उहो सभिनीनि खां वधीक मौसर तरीक़ो आहे, इनफॉर्मल लेक्चर, नॉट अ फॉर्मल लेक्चर। छो त फॉर्मल लेक्चर ऐं पोइ उहो साॻी शइ थी वञे। त मां चवण इहो चाहींदसि त हीउ जेको सिलसिलो आहे असांजो इनफॉर्मल लेक्चर्स जो, जंहिंमें असांजो आम माण्हू शामिल आहे। ठीकु आहे, हिकिड़ा त उहे माण्हू आहिनि जेके अदब सां वाबस्ता आहिनि, उन्हनि खे काफ़ी शयुनि जी ख़बर आहे ऑलरेडी, उहे अदबी हल्के सां तालुक़ु रखनि था त उन्हनि जे लाइ हीअ शयूं नयूं न आहिनि। पर असांजो जेको आम ॾिसंदड़ आहे उन जे लाइ हिननि शयुनि जे अंदरि सिखण जे लाइ तमामु वॾो मवादु आहे ऐं हीउ जेको पैटर्न असां इख्तियार कयो आहे, इन में हर शइ खे असां ॾाढो खुली ऐं ॾाढे सवले तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि कयूं था। मसलन मुंहिंजा जेके शागिर्द आहिनि, जॾहिं आउं यूनिवर्सिटी में पढ़ाईंदी आहियां त मुंहिंजा शागिर्द अक्सर कमेंट कंदा आहिनि त मैडम जॾहिं असां तव्हांजो किताबु पढ़ंदा आहियूं त असांखे का बि शइ सम्झ में न ईंदी आहे, या जेकॾहिं सम्झ में ईंदी बि आहे त उहा 50% हूंदी आहे। पर असां जॾहिं तव्हांजो लेक्चर अटेंड कंदा आहियूं त पोइ असांखे लॻंदो आहे त ॼण असां पाण हिन मज़मून ते महारत था रखूं। त इहो हिकिड़ो डिफरेंस आहे। जेकॾहिं को आम माण्हू पाण पढ़े थो त उन जे पढ़ण ऐं जेको माण्हू उन सब्जेक्ट जो एक्सपर्ट आहे या उन मौज़ूअ जो एक्सपर्ट आहे, जॾहिं उहो उन ते ॻाल्हाए थो त उहो आम पढ़ंदड़नि खे वधीक बहितर तरीक़े सां सभई शयूं सम्झाए सघे थो। त हिकु त हिन सिलसिले खे जारी रहणु खपे ऐं सुठो सिलसिलो आहे, उन लाइ तव्हांखे बि मुबारकबाद ॾींदसि। तव्हां इहा कोशिशि हिकिड़ी शुरू कई आहे ऐं अलाह खां दुआ गो आहियां त तव्हां इन कोशिशि में तमामु घणा कामयाब थियो। नेक नियतीअ सां, ईमानदारीअ सां तव्हां बग़ैर कंहिं मुआवज़े जे पंहिंजो वक़्तु बि ॾियो पिया, पंहिंजूं सलाहियतूं बि तव्हां हिते स्पेंड कयो पिया ऐं मतिलबु जेको आहे सो हिकिड़ो जेको माण्हू सभिनीनि शयुनि खां मथां थी सोचे शायदि उहो इहो कमु करे सघे थो। हिन में तव्हांजो को मफ़ाद त आहे कोन, ठीकु आहे। या मसलन जेकॾहिं आहे बि त हिकिड़ो चैनल आहे, ठीकु आहे, हुनजी रेटिंग थींदी या माण्हू पॉपुलर थींदो, पर मां सम्झां थी असां इन्हनि मफ़ाद आहे मैडम, असां माण्हू असां वटि अहिड़नि मौज़ूअनि ते ॻाल्हाइण वारा चंद माण्हू आहिनि पूरी सिंध में। असांजी ख़्वाहिश जी इहा आहे त इहा शइ ट्रांसफर थिए, न्यू जनरेशन ते बिल्कुलु ते असांजी जेका अंडरस्टैंडिंग आहे उनमें थोरी वुसअत अचे, कुझु नवां सुवाल बिल्कुलु डेवलप थींदा, नवां जेके आहिनि कुझु आर्ग्यूमेंट्स डेवलप थींदा, नओं डिस्कोर्स डेवलप थींदो। जी अहिड़े क़िस्म जा मफ़ाद आहिनि मैडम, उहे रहंदा असांजा मफ़ाद। त इहे पॉज़िटिव मफ़ाद आहिनि अदा। ऐं मां चाहियां थी त असांजे सिंध जो हर माण्हू इहा सोच रखे त मां सम्झां थी त असांजो जेको सफ़र आहे शायदि उहो सदियुनि खां घटि जी सालनि में अची बीही रहे ऐं असांजो सिंध जो जेको ख़ासि तौर सां नौजवान नस्ल आहे
जेको असांजो फ्यूचर बि आहे, जेकॾहिं उन्हनि ताईं इहे सभु शयूं कन्वे थियनि थियूं त मां सम्झां थी त असां जेकी शऊरी जंग विड़ी रहिया आहियूं, अॼु जो दौरु ॾाढो मुश्किल दौरु आहे, ॾाढी क्रिटिकल सेंचुरी जे अंदरि असां एग्ज़िस्ट कयूं पिया था। उते जेकॾहिं असां शऊरी ओसर करे था वञूं त इहो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे पंहिंजी ॿोलीअ जे लाइ ऐं उन सां लाॻापियल माण्हुनि जे लाइ। तो तमामु घणी महिरबानी, तमामु घणो थोरा तव्हां एतिरो कुर्ब ॾिनो, तव्हां पसंदि कयो लेक्चर खे। आख़िर में बसि मां इहो ई चवंदसि त जिथे बि रहो सेफ रहो, छो त कोरोना जो दौरु लॻो पियो आहे ऐं उन ई सिलसिले जा ही सभु कड़ियूं आहिनि जो अॼु असां ऑनलाइन वेठा आहियूं ऐं फिज़िकल ऐं सोशल डिस्टेंस सां असां पंहिंजे ख़्यालनि खे कन्वे करे रहिया आहियूं। त जिथे बि रहो बसि सेफ रहो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। महिरबानी। थैंक यू, वरी महिरबानी मैडम। सभिनी जी तरफ़ां मां वरी तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो। ऐं कुझु दोस्तनि जा सवाल रहिजी विया हूंदा टाइम जे करे, असां उन्हनि खां माज़रत कयूं था। शुरू में असांजा कुझु दोस्त सऊदी अरब में वेठा आहिनि या यूरोप में वेठा आहिनि, उन्हनि मूंखे मैसेज कयो त जेकॾहिं मैडम उर्दू में ॻाल्हाए, छो जो असांजो तय थियल हो त सेशन असांजो सिंधी में हूंदो, त उन्हनि खे सम्झण में थोरी ॾुखियाई थी हूंदी। असां उन्हनि खां माज़रत कयूं था जो हर सेशन असां उर्दू में नथा करे सघूं। डेफिनेटली कुझु लिमिटेशन्स आहिनि, त असांजी ख़्वाहिश आहे त ॿियनि ॿोलियुनि में बि हुजे, पर कॾहिं कॾहिं सिंधी बि असांखे ॿुधणी पए थी, पंहिंजी ॿोली आहे। पंहिंजनि माण्हुनि खे बि मैसेज ॾियणो पए थो, असां उन्हनि खां माज़रत कयूं था। जिन जा सुवाल मूंखे नज़र न आया स्क्रीन ते कंहिं टेक्निकल सबब जे करे, उन्हनि खां माज़रत कयूं था। जेके सुवाल रहिजी विया उन्हनि खां बि माज़रत कयूं था। असां हिकिड़ी इंतिहाई सख़्तु, बल्कि हिकिड़े ईअं सम्झो त इंतिहा पसंदी वारे दौर मां गुज़री रहिया आहियूं, बल्कि पूरी सिंध हिकिड़े निशाने ते अची वई आहे। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, सियासी हवाले सां ॻाल्हि करणु न खपे, पर असां दुआ कयूं था त असांजी सिंध जेका सूफ़ियनि जी अमन ऐं सलामती वारी धरती हुई, उहा धरती क़ाइमु रहे। असां पॉज़िटिव डिस्कोर्स क्रिएट कयूं ऐं असांजा जेके पढ़ियल लिखियल असासा आहिनि उन्हनि खे अलाह पंहिंजे अमान में रखे ऐं उहे सही सलामत रहनि ऐं पंहिंजे सही रस्ते ते हलनि ऐं असां समाज जी आमीन। तरक़ी जे लाइ कुझु करे आमीन। सघूं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। वरी गॾु थींदासीं। सभिनी खे अलाह आबाद करे। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी।